अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف لفظ آواز اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه سبحان الله نهایتی واجب الاحترام مشائخ الزام و محترم و معظم علماء کرام आई प्यारा मुसलमान भाइयों दोस्तों अजीजों अवा प्यारी जवाब जानो हिन नाचीज़ अल्लाह ताला जल जलालुहु अमर वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद मजा हिंदी आयत सगोरी मौजू जे सिलसिले में तिलावत कई आहे जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत में चंद ॻाल्हियूं पेश करणियूं आहिनि दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालुहु व मनावालुहु ताला पंहिंजे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए उन खां बाद इहा दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं हक़ ऐं सच जे ॿुधण खां बाद में रब्बुल आलमीन शान तव्हां असांखे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए मुखाब में उलमाए किराम जो तव्हां ख़िताब ॿुधी चुका आहियो मूंखे बि हुकुम आहे त तव्हांजी ख़िदमत गिरामी में चंद ॻाल्हियूं अर्ज़ कयां सभ खां अव्वल अवाज़े आलो आयत करीमा जो तर्जुमो ॿुधाईंदुसि उन तर्जुमे खे ॿुधण खां बाद में
में तव्हांखे ख़बर पवंदी त मुंहिंजो मौज़ू कहिड़ो आहे ऐं आउं तव्हांजी ख़िदमत में छा अर्ज़ करणु चाहियां थो। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ही बाबरकत महीनो जीअं ॿियनि घणनि यादगारनि सां वाबस्ता आहे, पर ख़ासि करे हिनखे इहो शरफ़ आहे जो अल्लाह ताला जल जलालुहु अमर वालुहु हिन भंडारे महीने जे 27 जी राति जेका इंशाअल्लाह सुभाणे ख़ैर सां अचे पई, पंहिंजे हबीब खे बेज़ारी जी हालत में जादन में पाक जिस्म सां ज़मीन तां घुराए लामकान ते आणाए पंहिंजो बेमिसाल दीदार करायो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त मां पंहिंजे रब करीम खे हिन मथे जे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। इहो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़ीम शान मौजूदो बि आहे त अल्लाह ताला जे कुदरत जो अज़ीम शाहकार बि आहे। इनखे रब्बुल आलमीन क़ुरान पाक में मुख़्तलिफ़ जॻहनि ते बयान फरमायो आहे। ऐं नबी करीम जी ज़ात बाबरकात जो पंहिंजनि हदीसुनि में इन जा तफ़सील ॿुधाया आहिनि। आउं तव्हांजी ख़िदमत में सूरह बनी इसराईल जी आयत करीमा जो तर्जुमो ऐं उन सां चंद ॻाल्हियूं जेके हुयूं उहे अर्ज़ कंदुसि। सॼो महराज जो वाक़ियो अॼोकी महफ़िल में बयान कोन थी सघंदो। मुख़्तसर मोटियूं ज़रूरी ॻाल्हियूं पेश कंदुसि। उन सां गॾु ॿिया बि मसइला ज़रूरी अर्ज़ कया वेंदा। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमर वालुहु तव्हां सां सभिनि जा बेड़ा पार फरमाईंदा। हाणे सभ खां अव्वल क़ुरान करीम जी आयत जो तर्जुमो ॿुधायां। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। साईं मोहम्मद सिद्दीक़ साहब मूंखे ॿुधायो शहदादकोट जा माण्हू ॾाढा मोहब्बत वारा आहिनि। यकीनन तव्हां मोहब्बत वारा हो, पर दुरूद मोहब्बत वारो इहो कोन्हे जेको तव्हां पढ़ो था। ॾाढे समय बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु अमर वालुहु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस-समीउल बसीर। अल्लाह ने फरमाया सुब्हानल्लज़ी असरा पाक उहा ज़ात जंहिं पंहिंजे ख़ास बाने खे सैर करायो। आयत गोई जे मुंड में लफ्ज़ आहे सुब्हान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तनि तोखे ख़बर आहे त मुस्लमान जंहिं महिल तूं नमाज़ पढ़ंदो आहे त नमाज़ जे टाइम ते चवंदो आहे सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी तस्बीह बयान कंदो आहे, पाकाई बयान कंदो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा या अल्लाह तू पाक। रुकू में वेंदो आहे चवंदो सुब्हान रब्बियल अज़ीम सुब्हान रब्बियल अज़ीम। सजदे में वेंदो आहे चवंदो सुब्हान रब्बियल
सुभान रब्बियल आला नमाज का फारग थी चुनते पढ़ंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुजादा असां जे करे सुभान अल्लाह चवंदा हो सवाब जे नियत सां असां जे करे सुभान अल्लाह चवंदा हो अजर हासिल करण जे लाइ असां जे करे सुभान अल्लाह चवंदा हो असां जो हक़ आहे असां चऊं इन जे लाइ जेको पेनू हूंदो आहे पिनण वारो हूंदो आहे कंहिं सखीअ जे घर में वेंदो आहे पोइ सखीअ जी ख़ुशामद कंदो आहे चवंदो आहे साईं तूं सखी आहे तूं बहादुर आहे तूं दिलेर आहे तूं ॾाढो ख़ैर कंदड़ आहे तुंहिंजा हेतिरा पैसा आहिनि तूं हेॾो अमीर माण्हू आहे तुंहिंजे दर तां को खाली कोन ईंदो आहे इन चवण जो मतिलबु इहो हूंदो आहे त हू झोली खणी चवंदो आहे तूं सखी आहे मुंहिंजी बि झोली भर हू त सखी आहे पर चवण जो मतिलबु इहो हूंदो आहे त मां इन लाइ थो चवां ख़ुशामद थो कयां सखी आहे ॾियण जो दातार आहे ॾियण वारो आहे तूं ख़ाली ख़ाली कोन छॾींदो आहे कंहिंखे तूं कोन मोटाईंदो आहे इहो इन जे लाइ चइबो आहे त जीअं हुनखे चवां इहे थो अणस जी तरह त मूंखे बि ॾे असीं जॾहिं चवंदा आहियूं सुभान अल्लाह त भई चओ सुभान अल्लाह या अल्लाह तूं पाक इन जो मतिलबु इहो आहे त मौला तूं पाक असां जूं दिलियूं पलीली कनि तूं असांखे पंहिंजे पाकाईअ जे सदके पाक बणाए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस पाक आहे पाण फरमाइनि था त मलाइकनि खे पूरी रूह ज़मीन जा पहाड़ समुंड ज़मीनूं ऐं दरख़्त तोड़ण में का तकलीफ़ कंदी नंढे खे त उथारे छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो फरमायो हबीब करीम की ज़ात का बरकत फरमाइनि था त अल्लाह पाक जा मलाइका पहाड़ समुंड ज़मीनूं जबल कायनात में जेका बि शइ मौजूद आहे उनखे तोड़ण में मलाइकनि खे का बि तकलीफ़ कान थींदी आहे आसानीअ सां मिंटनि में उनखे तोड़े वेंदा आहिनि पर हबीब फरमाइनि था त मुंहिंजो उम्मती जंहिंमहिल पंहिंजे ज़ुबान सां सुभान अल्लाह चवंदो आहे अल्लाह पाक सुभान अल्लाह जो एतिरो अजुर ॾींदो आहे जो मलाइक तोड़े तोड़े थकिजी पवंदा आहिनि पर तोड़े न पूरा पवंदा आहिनि तोड़ थी सघनि जबल तोड़ थी सघनि समुंड तोड़ थी वञनि हर शइ तोड़े सघिजे पर तूं जॾहिं मोहबत सां का सुहिणे लफ़्ज़ ॻाल्हि ॿुधी सुठी शइ ॾिसी चवंदो सुभान अल्लाह बसि शइ आहे सुभान अल्लाह जमात आहे सुभान अल्लाह उलमा पीर फ़क़ीर वेठा आहिनि सुभान अल्लाह जंहिंमहिल तव्हां सुभान अल्लाह दिल जे गहराई मोहबत सां चवंदा हो अल्लाह ताला उनजो सवाब एतिरो ॾींदो आहे मलाइकनि खे हुकुम कंदो आहे तोड़ियो उहे मलाइक जेके जबल पहाड़ ज़मीनूं आसानी सां तोड़े सघनि तुंहिंजो सवाब तोड़े शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो आहे त अल्लाह पाक जूं नेमतूं जेकॾहिं बाने खे ॾे ऐं बाने खे एतिरो अल्लाह ताला जी बाबरकात नेमतूं ॾे जो वखर ढेर ढेर पर वणजारा बेसिला अल्लाह जी रहमत खुशाल आहे न कमी एॾी त रहमत आहे रब जी जो 5 वक़्त मस्जिद में नमाज़ पढ़े थो तहज्जुद पढ़े थो इशराक पढ़े थो उन्ही खे बि ॾे थो ऐं जेको क़त्ल कंदो अचे माण्हू मारींदो अचे उनखे बि नवाज़े थो जेको 24 कलाक शराब में धुतकार ज़िना थो करे तंहिंखे बि ॾे थो कमी आहे लिखो करे थो वखर ढेर ढेर पर वणजारा वेसिला कंद लिहाए वसु कयो वखर वॾी अगेर पर कॾहिं घुमंदे सैर वखर विकामी वियो
वठण वारा वठनि पिया, सुम्हण वारा सुता पिया, जेको रब्बुल आलमीन खां घुरे थो त ॾिए थो, ऐं जे बि बिना हिसाब किताब ॾिए थो, पंहिंजनि खे ॾिजे, परवनि खे ॾिजे, दोस्तनि खे ॾिजे, त दुश्मन खे ॾिजे, मञण वारे खे ॾिजे, न मञण वारे खे ॾिजे, ख़ुदा खे यादि करे त ॾिजे, न करे त बिना लेखे ॾिए। मुंहिंजा सोना, इहो लफ़्ज़ सुभान जो अलाह ताला केॾो प्यारो आहे, एतिरो ॾींदो आहे, एतिरो ॾींदो आहे जो बादो इन जो सवाब एतिरो हासिल करे सघे थो जो शुमार खां बाबा। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे, अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो आहे, कलिमतान खफीफतान अलल लिसान व सकीलतान फिल मीज़ान व हबीबतान इंदर रहमान सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा, बकलमा अखर बजुमला अल्लाह के ॾाढा प्यारा। जे ॻाल्हि चओ त ॾाढा आसान, प्यारा अल्लाह खे चवण में आसान, पर सकीलतान फिल मीज़ान, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं हुनखे तारा बि में तोड़ियो ईंदो, हुनजो वज़न तमामु सकील हूंदो, एॾो वॾो हूंदो जो मूं ॿुधायो त भला तोड़े हुनखे पूरा कोन पवंदा। उहे ॿ कलमा ख़ुदा जे हबीब ॿुधाया, हिकिड़ो आहे सुब्हानल्लाहि व बिहम्दिही ऐं ॿियो आहे सुब्हानल्लाहिल अज़ीम। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात फरमाए मथा राति जे चइनि पहरनि में ऐं ॾींहं जे चइनि पहरनि में, अठनि पहरनि में जेकॾहिं को मुस्लमान सिदक़ दिल सां 70 दफ़ा सुब्हानल्लाह 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 चवंदो आहे, नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाए मथा इन सुब्हानल्लाह चवण वारे 70 दफ़ा चवण वारे जे मथां अल्लाह ताला जहन्नम जी बाहि खे हराम करे छॾींदो आहे। अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे, मां तव्हांखे गवाह थो बनायां कि ईमान ॾे मां पंहिंजी बाहि हराम करे छॾींदो। इफ़्तहू लहू अबवाबल जन्नत, इनजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो। यानी कतई यकीनी तरह उहो जन्नती बणजी थो वञे थो। अल्लाह ताला जे हबीब फरमायो त सिद्क़ दिल सां जेकॾहिं को ॾींहुं सुभान अल्लाह खे 70 दफ़ा राति ॾींहं में चवंदो, 8 12 पहरनि में 8 पहरनि में चवंदो, त रब करीम जी ज़ात हुनखे एतिरो इनाम थो अता फरमाए। ॿुधाइण जो मतिलबु इहो आहे, अवां अंदाज़ो कयो त इहे लफ़्ज़ अल्लाह ताला खे केॾा प्यारा, पर इहे प्यारा आहिनि अल्लाह ताला खे जॾहिं असीं चऊं था। इहे न असीं चऊं छो त असांखे छा खपे, सवाब छा खपे, अदा ॾाढे छा खपे, अजुर सवाब खपे। असीं चऊं सवाब कमाइण लाइ, अल्लाह ताला खे कहिड़ी ज़रूरत पई जो अल्लाह ताला पियो चवे सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। ख़ुदा खे सवाब जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला सवाब ॾींदो आहे, सवाब वठंदो न आहे। अल्लाह ताला खे सवाब जी ज़रूरत न आहे। असीं अल्लाह जी मख़लूक़ आहियूं, अल्लाह असांजो ख़ालिक़ आहे। मख़लूक़ मुहताज आहे, ख़ालिक़ मुहताज न आहे। असां मुहताजनि खे ज़रूरत आहे अजर जी, सवाब जी, तॾहिं सुभान अल्लाह चऊं। रब करीम जी ज़ात बाबरकात कंहिंजो मुहताज कोन्हे को, उनखे पैसे जी ज़रूरत कान्हे का, पोइ उहो सुभान अल्लाह छो थो चवे पियो। असां त चऊं सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमाए सुभान अल्लज़ी असरा, सम्झ के ॻाल्हि नथी अचे पई। मुंहिंजा दोस्त ॻाल्हि संगीती ॾींदी, तंहिंजे करे मां मुख़्तसर तुंहिंजी ज़ुबान में ॻाल्हि बयान कयां थो त अल्लाह ताला सुभान सवाब कमाइण लाइ कोन कयो आहे, पर लफ़्ज़ सुभान जो अल्लाह ताला ॿे मतिलब आहे। कहिड़ो मतिलब आहे? सुभान रब्बिल आला अल्लज़ी असरा बिअब्दिही। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात को सुभान खां पोइ अॻिते ॻाल्हि थो करे अल्लज़ी असरा बिअब्दिही। असल सुभान जो लफ़्ज़ इन्हीअ जे लाइ कयो छो त अॻिते जेका ॻाल्हि आहे
उहा अहिड़ी ॻाल्हि आहे जो इंसान जे अकुल खां, सम्झ खां, ताक़त खां, कुवत खां, फर्म खां, फिरासत खां, हर शइ खां अॻिते जेका ॻाल्हि अलाह जी फरमाई आहे उहा इंसान जे अकुल में अची नथी सघे। न इंसान जे ताक़त जे अंदरि उहा दाख़िल ई शामिल आहे। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? उहा ॻाल्हि इहा जे तव्हांखे ख़बर आहे हबीब जी राह सदो पियो आहे, जिब्रील आयो आहे, कदम छुरिया हबीब खे जाॻायो आहे, बुराक खाए आयो आहे, 70,000 मलाक चारई मुक़रब फ़रिश्ता वठी आया, महबूब करीम करे ते सवार कयो आहे, सवार कराए महबूब जी ज़ात खे शाम आंदो आहे, 1500 मील मके खां परे रातों रात उते पहुता, 1.25 लख नबी हबीब खां अॻे मौजूद बीठा। अल्लाह ताला ने हबीब 1.25 लख नबियनि खे नमाज़ पढ़ाई। नमाज़ पढ़ाइण खां पोइ मुस्तफ़ा मुसल्ले ते वेही रहियो। आदम उथी बीठो न ख़ुतबो पढ़ियो, नूह अलैहिस्सलाम उथी बीठो न ख़ुतबो पढ़ियो, शीस अलैहिस्सलाम उथी बीठो न ख़ुतबो पढ़ियो, इब्राहिम अलैहिस्सलाम उथी बीठो न ख़ुतबो पढ़ियो, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम उथी बीठो न ख़ुतबो पढ़ियो। अला हाज़ल जा 1.25 लख नबी हुआ, 1.25 लख नबियनि ख़ुतबा पढ़िया। हिकिड़ो मिंट नबीअ खे ॾिजे न, हिकिड़ो मिंट ख़ुतबे जे लाइ त 1.25 लख मिंट। उन खां पोइ वरी आमना जे लाल ख़ुतबो पढ़ियो। महबूब ख़ुतबो पढ़ी नबियनि खे उते छॾे मोकिलाए मथे वियो, पर आसमान ते ॿिए ते, टे ते, चोथे ते, पंजे ते, छहे ते, सते ते, आख़िर सते खां मथे सिदरतुल मुंतहा ते पहुता त जिब्रील बीही रहियो। हबीब ने फरमाया हल तुंहिंजी मंज़िल पूरी आहे, पाण मथे विया। हबीबन करीमन अल्लाह पाक जी कुदरत जे ज़ात सां बरक़रार सां उते वञी रब्बुल आलमीन जो दीदार कयो ऐं उते केतिरो टहिल रहिया। मुख़्तलिफ़ हदीसुनि किताबनि जे रिवायतुनि मां कॾहिं साबित थो थिए त मुंहिंजे हबीब पाक अल्लाह पाक जे हुज़ूर में अरिड़हं वरह रातनि जा गुज़ारिया। ॾाढे जो घणा साल, 18 साल गुज़ारिया। छा ॻाल्हि थी, छा गुफ़्तगू थी, छा ॾिनई, छा वरितई, उहा हिकिड़ी ख़बर ॾियण वारे खे बि वठण वारे खे। हबीब जी रात बाबरकात खे मोकिली आया। 18 वरनि खां पोइ त हेठि हालत कहिड़ी आहे, ज़ंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम, एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। आमना जो लाल मोटी जो अचे त पाण जेको बिस्तरे तां उथिया हा त बिस्तरो अञा गरम लॻो पियो आहे। पाण वुज़ू फरमाए बुराक ते चढ़िया हा त बुराक जो पाणी अञा, वुज़ूअ जो पाणी अञा हलियो पिए। महबूब जी ज़ात दरवाज़ो खोले निकिता हा, अॻे हूंदा हा ज़ंजीर वारा कड़ा, पाण दर खोले जो बाद असां कड़ो जो लुॾियो पिए मोटी आहे त कड़ो अञा लुॾियो पियो। साईं मोहम्मद सिद्दीक़ तव्हांखे चयो त नारा न हणो पर बुरो न करो। ॿुधो अदा मुंहिंजा सजण साईं, इहा ॻाल्हि अकुल में अचे थी? भाव कयो या अलाह कयो, करे पासे कजो। अकुल में ॻाल्हि अचे थी त मथे अरिड़हं वरिया हेठि हिकिड़ो सेकंड, सम्झ में अचे थी? सम्झ मां मथे मां तव्हांजी ईमान जी त फतवा कोन थो पुछां, मां तूं अकुल जी ॻाल्हि कर। अकुल खां ॻाल्हि मथे आहे, इंसानी कुवत खां। इहा ॻाल्हि अल्लाह ताला फरमाए अल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। अल्लाह ताला फरमाए तो सैर करायो पंहिंजे अब्दे ख़ास खे रात जे तमामु थोरे हिस्से में हर पाक वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा,
आखिरी सजदा आप तरह साजा उलमा कराम नजर इलल मस्जिद अल अक्सा अक्सा मस्जिद है वहां तेरी जगह शाम आया फरमाया दोस्तों भली आपदार सही है उलमा कराम से इख्तिलाफ को नहीं लेकिन हकीकत में जेका मुफस्सिरीन इकराम माना किया तो अब्बास इल्मा मुरादा सजदे जी जा अक्सा माना मुंतहा इंतहा आखिरी हुआ मकाम हुआ जा जैसा मके सजदा आही अल्लाह ताला कभी रात बाबरकात ने हबीब खिदरिला मकान जो सैद को कराए या दाल अकुल का मका समझ का कुवत का मकया सब कुछ सुभान अल्लाह छा दही न को बिस्तरो न को तो अटो खड़ी हो न को भाॼी खड़ी हो न को गिरो न का मथे बाहि करे छा खाधई छा पीतई अरड़ा वरी बिना खाइण रखण जे वरी रोटी आहे ज़मीन ते हिकिड़ो मिंट बोल जो हिते अकुल थाबड़ी थो पवे अकुल हैरान थी थो वञे अल्लाह ताला जी बाबरकात ये सुबह जो जवाब ॾिनो आहे रब ताला फरमाए थो इन सभिनी शुबहनि जो जवाब आहे सुब्हानल्लज़ी असरा इन सभिनी एतराज़नि जो जवाब आहे सुब्हानल्लज़ी यानी महबूब करीम जी ज़ात मेराज जी दावा पाण कान कई आहे आमना जे लाल ईअं कोन चयो आहे त मां मेराज कयो आहे अल्लाह ताला फरमाए थो हुज़ूर दावा कई कान्हे का दावा मां रब थो कयां त मेराज मूं करायो ऐं जंहिं करायो आहे उहो सुभान आहे जंहिं करायो आहे उहो चओ छाहे सुभान माना हर ऐब खां हर नुक्स खां हर कमज़ोरी खां हर ज़ईफ़ी खां पाक आहे उनमें ज़ईफ़ी न आहे कमज़ोरी न आहे नुक्स न आहे ऐब न आहे क़ुव्वत वारो ताक़त वारो आहे अल्लाह पाक जल जलाल वमन वारो जी ज़ात इन जो जवाब ॾियो सुभान में त बाबा करीम जी ज़ात बाबरकात जंहिं ज़ाहिर करायो आहे ऐं दावा बि रब थो करे त मुस्तफ़ा पाण कोन दावा कई आहे रब थो चए मां थो चवां त मुस्तफ़ा खे मूं ज़ाहिर करायो आहे वो जे रब सुभान आहे त मुस्तफ़ा जो मेराज जी पर हक़ आहे जंहिं शख़्स जो अल्लाह ताला ते भरवसो आहे अल्लाह ताला जे क़ुव्वत ऐं ताक़त खे मञे थो उहो महबूब जे मेराज खे ई बरहक़ मञींदो पर जंहिंखे अल्लाह ताला जे हबीब जे मेराज में शक आहे उन जो ईअं सम्झो त अल्लाह ताला जे कुदरत में शक आहे दावा करे कई आहे जो अल्लाह बाबा दावा करे कई आहे असरा जो फाइल अल्लाह हुआ सुभान अल्लज़ी असरा जंहिं सैर करायो आहे ओ सैर कराई त रब करीम जी ज़ात बाबरकात आहे त जंहिं सैर करायो आहे उहो सुभान आहे तॾहिं अल्लाह ताला फरमाए ॿुध मां सवाब कमाइण लाइ सुभान अल्लाह कान कई आहे त हज वठे करे सुभान अल्लाह कान कई आहे मां हिकिड़े एतिराज़ जो वक़्ती जवाब तव्हां ॾिनो आहे त मथां चओ त अल्लाह ताला जो हबीब कीअं वियो अल्लाह ताला फरमाए थो हबीब कीअं वियो उन खे न ॾिसो मुंडे ॾिसो त सैर मां करायो आहे जेको मां सुभान आहियां वो जेको सुभान आहे उन सैर करायो आहे अहले सुन्नत जमात जो इहो अक़ीदो आहे त महबूब पाक अलैहि सलाम जो मेराज बरहक़ आहे नबी करीम जो मेराज ऐं मेराज इहो बि अरबी जो लफ़्ज़ आहे इहो उरूज मां वरितल आहे छा मां वरितल आहे ॾाढे जो छा मां उरूज मां जिते बयान फलाणे जो वक़्तु उरूज फलाणे जो वक़्तु उरूज ते आहे चोटी कई आहे हिन जे वक़्तु उरूज चइबो आहे हेठि खां मथे वञणु मेराज बि इन्ही मां वरितल आहे जो अल्लाह ताला जल जलालो मनवालो पंहिंजे हबीब खे हेठि खां मथे वठी वञे आहे हाणे इहो त थियो मेराज पर इहो मेराज महबूब करीम खे अल्लाह ताला हेठि खां मथे वठी वियो मां तव्हां खां पुछां छो वठी वियो ॾिसो क़ुरान अल्लाह ताला जल जलालो मनवालो ज़ात फरमाईंदो आहे नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह ताला फरमाए थो
मां रब जी ज़ात बाबरकात तव्हांखे तव्हांजे साह जे रंग सां बि वेझो आहियां आहे या न आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे वेझो परे आहे तव्हांखे वेझो आहे त महबूब खे बि वेझो पोइ जे तव्हांखे बि वेझो महबूब खे बि वेझो त पोइ लोड़ कहिड़ी पई ज़रूरत कहिड़ी पई जो हिसाब वठी मथे आहे गॾु गॾो मां धार जी फालू कंदा कोन्हो तव्हांजे शादाब कोट में जेकॾहिं का मस्जिद वठी मां वेही रहां 5 वक्त नमाज़ पढ़ाया जुमो पढ़ाया ईदू पढ़ाया सुबह जो दर्स या रात जो दर्स या 24 कलाक तव्हां सां गॾु हुजां पोइ तव्हां मूंखे घुराईंदा तव्हां सां गॾु आहियां त तव्हां खां परे आहियां तव्हां मिठू था कयो तारीफ़ूं था वठो इश्तिहार सां छा कयो दोस्तनि खे ॿुधायो था इंतज़ार कयो था अदा परे खां आयो वरी हलियो पर जे तव्हां सां हुजां ई गॾु बसि चवंदा मुंहिंजा भाउ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब अल्लाह पाक फरमाए थो लक़द अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद सभिनी सां मां गॾु आहियां हबीब सां बि गॾु आहे तोसां मूंसां गॾु आहे त हबीब सां बि गॾु आहे पोइ ज़रूरत कहिड़ी पई अल्लाह ताला मथे घुरायो इन जो हक़ीक़त में मां तोखे थोरो मसइलो सम्झाए थो हलां मसइलो ही आहे त मुंहिंजे महबूब रब्बुल आलमीन जल जलालुहु अमन वालुहु जेतिरा नबी मोकिलिया आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं हर हिकु नबीअ जी ॻाल्हि इख़्तिलाफ़ कंहिं बि नबी जो पाण में कोन्हे शरीयत उसूल वारी सभिनी जी हिकिड़ी आहे शुरूआत में इख़्तिलाफ़ आहे मिसाल तव्हां असांजे मज़हब में उठ जो गोश्त हिलाल आहे लेकिन हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे मथां ऐं उनजे औलाद जे मथां ऐं उनजे उम्मत जे मथां अल्लाह ताला उठ जो गोश्त हराम करे छॾियो पाण खे 24 कलाक मच्छीअ जो शिकार जाइज़ आहे यहूदनि जे मथां अल्लाह तबारक व तआला छंछर जे ॾियारे शिकार मनो करे छॾियो इहे सभु फुरूई मसइला आहिनि उसूली न आहे उसूल हिकिड़ो आहे تعالوا إلى كلمة سواء بيننا وبينكم अल्लाह ताला जल जलालु अमल वालो पंहिंजे पाक कलाम में शाद फरमायो आहे केतिरा अल्लाह पाक जा नबी आया आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं हर हिकु नबीअ जी ॻाल्हि हिकिड़ी ही कहिड़ी सभई नबी चवंदा ला इलाहा ला पंहिंजे क़ौम जी औलाद खे चयो ला इलाहा इल्लल्लाह हज़रत शीस अलैहिस्सलाम बि पंहिंजी क़ौम खे चयो ला इलाहा इल्लल्लाह हज़रत नूह अलैहिस्सलाम बि पंहिंजी क़ौम खे फरमायो ला इलाहा इल्लल्लाह हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि पंहिंजी क़ौम खे फरमायो चयो ला इलाहा इल्लल्लाह अला हाज़िल क्या जेतिरा बि नबी आया हर नबी इहा ॻाल्हि खणी आयो त ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जो लाइक़ु नाहे इबादत कबी त हिकिड़े वहदहू ला शरीक रब जी कबी अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात जो अक़ीदो इहो आहे त इबादत हिकिड़े अल्लाह जी कंदा आहियूं ऐं सुन्नियो तव्हां ते तोहमतूं हनि ऐं सुन्नियो तव्हांजे मथां इल्ज़ाम हनि ऐं सुन्नियो अव्हांखे दुश्मन बदनाम थो करे त तव्हां क़बर जी पूॼा कंदा आहियो तव्हां वणनि जी पूॼा कंदा आहियो अव्हां ढेरनि जी पूॼा कंदा आहियो अव्हां कंडा किरण पूॼींदा आहियो न न मुंहिंजा दोस्त हो तव्हांजे मथां इल्ज़ाम आहे अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुस्लमान इबादत हिकिड़े वहदहू ला शरीक जी कंदो कंहिंजी इबादत कंदा हो क़बर खे सजदो कंदा आहियो जे कंदा हो त न कजो शिरक आहे क़बर खे तवाफ़ नाहे करणो दोस्तो अज़ीज़ो
नाजायज तरीके से कब्र की पूजा पाठ ना है करनी, मसनून तरीके से कब्रिस्तान वञो, औलिया अल्लाह ते वञो, जेको सुन्नत तरीक़ो आहे उहो कहिड़ो तरीक़ो आहे तो उलमा खां पुछ। मां तव्हांखे अॼु इहो ॻाल्हि वाज़ह करे ॿुधायां, शहदाद कोट जा मुस्लमानो, जाहिलनि जूं रस्मूं सुन्नत जमात जो अक़ीदो नाहे। चओ अक़ीदो, जाहिलनि जा अक़ीदा सुन्नत जमात जो अक़ीदो। हिकिड़ो बेदीन आहे, जाहिल आहे, न नमाज़ जी ख़बर, न तहारत जी, न वुज़ूअ जी, न रोज़े जी, न क़ुरान जी, न हदीस जी, ॼत आहे। कबरी टोपी पातई, कड़ा कंडा पातई, डंडो हथ में खणी कंहिं क़बर खे झुकियो, सजदो कयई, चुमे चचई, पेरनि हेॾो होॾो खुरलो चोवाणी में चीकी मिटी विधई, उहा मिटी कंहिंखे साईंअ जी खाक थो खावा। ख़ुदा पाक जो को समाजी सां सुन्नत जमात जेको वास्तविक आहे वास्तो। तव्हांखे कई असांजे हाल में थी रहा ॻाल्हि तयार थिए कयो न। हा, असीं हर ख़बर ते रुको न वेंदा आहियूं, हालांकि कब्रिस्तान में वञणु सुन्नत आहे, सवाब आहे, हर ख़बर ते वञी सघिजे थो, पर सुन्नी घणो करे हर ख़बर ते कोन वेंदो आहे। सुन्नत जमात जा आशिक़ उन ख़बर में वेंदा आहिनि जंहिं ख़बर में अल्लाह जे नूर जी तजल्ली हूंदी आहे। जिथे साईं हज़रत शहदाद कोटी रहमतुल्लाह अलैह जहिड़ा काबिल सुन्ना पिया हूंदा आहिनि, हज़रत कलंदर शहबाज जहिड़ा आशिक़ सुन्ना पिया हूंदा आहिनि, फिटाई घोट जहिड़ा काबिल सुन्ना पिया हूंदा आहिनि, रोज़े झड़ी रहमतुल्लाह अलैह जहिड़ा जवान सुन्ना पिया हूंदा आहिनि। जेकॾहिं क़ब्र पुरस्त हुजूं हा त पोइ क़ब्रूं ठाहे वियूं हा घर घर में, पिया उते पूॼूं हा, पर न, अल्हम्दुलिल्लाह असीं क़ब्र परस्त न आहियूं, असां ख़ुदा परस्त आहियूं। नाजाइज़ फेरनि खां असां बरी आहियूं, जाहिलनि जे रस्मुनि खां असां बेज़ार आहियूं, जाहिलनि जे रस्मुनि सां असांजो को वास्तो कोन्हे। क़ब्र खे तवाफ़ जाइज़, क़ब्र खे चुमण चकण जाइज़ नाहे, क़ब्र जे पेरनि खां मुजादा चीकी मिट्टी रखी खाइण जाइज़ कान्हे का। इहा शरीयत मुहम्मदी में हराम आहे। मिट्टी पाक आहे, कपिड़े खे लॻे त पलीत कोन थींदो, पर उनखे वात में विझी खाइण अल्लाह जे हबीब फरमायो आहे त हराम। इहा त मुजावर खणी ईंदो आहे ॿाहिरां कंहिं खेड़ीअ मां, साईं क़ब्र वारो खणी आयो आहे छा, खेड़ीअ में ॿाहिरों खणी वॾो भितर सुठो नथी रखंदो आहे, साईं मुरीद खाइनि, रुॻो ॾींहुं रात नज़रानो मिले, ॾोकड़ मिलण, पेटी खे हेॾो तालो लॻो त 4 पैसा मिलंदा, पेट जी पूॼा जे वास्ते मुजादो सठाए अथनि। सुन्नत जमात जो अक़ीदो कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुस्लमान मुवहिदा, तो सुन्नी मुस्लमान ॾाढे जो मुवहिदा। असीं तौहीद परस्त आहियूं, असांखे मशाइख़नि मुर्शिदनि दर्शो ई आहे, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ॾाढे जो ॾाढे इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, सभई चओ मुहम्मद रसूलुल्लाह। असांजे मुल्क में लाहौर में सिंध जे आख़िरी हिस्से में को मशहूर दरवेश आहे, तव्हां शायदि ॿुधो हुजे या न ॿुधो हुजेव, सम्मन सरकार। ॿुधो अथव न? मुंहिंजो जलसो उन बुज़ुर्ग जे ॻोठ जे भर में, मां उतां रोड खां लंघियुसि, बुज़ुर्ग जो रोज़ो साम्हूं नज़र आयो, दिलि चयो त अल्लाह जो वली आहे, मजज़ूब फ़क़ीर दरवेश जो हाज़िरी भरे दुआ घुरी थी वञे। अल्लाह जे घर में वेठो आहे, ग़लति नथो बयान कयां, उते वियुसि, अल्लाह जे वलीअ जे दरबार में त लुत्फ़ मज़ो आयो, पर हिकिड़ी ॻाल्हि ते छप खे हैरत लॻी, 2-3 मायूं वेठियूं हुजनि, साईं जे क़ब्र खे ज़ोर वेठो जेको माण्हू सुठो पियो हुजे टेरोड़ी खे ज़ोर ॾिजनि, क़ब्र खे ज़ोर ॾिजनि। बाबा ही छा आहे कि साईं राज़ी थी वियो, भींग करे छॾियो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जो वली तुंहिंजे क़ुरान पढ़ण सां राज़ी थींदो आहे। सुभान अल्लाह। साईं शहदाद कोटी बुज़ुर्ग जी ॻाल्हि मशहूर आहे, पाण कलंदर शहबाज ते रात जो चिलो कढियो अथनि। दोस्तो अज़ीज़ो, पाण ॾिठो त हिकिड़ी रंडी आहे, रुहाब आई आहे, रात रही, सुबुह जो खिलंदी वई, कम जो कमु थियो,
हजरत फैशादात कोटी रहमतुल्लाह अलैह के मुजादा के ही रातूं गुजरियूं न को न्याव पियो मिले न को कम पियो थे। आखिरकार अल्लाह जे वलीअ जे ख़िदमत में अर्ज़ कयो मिला ही छा लाहौर खां रंडी मथे उघारी आई रात तव्हां वटि रही सुबुह जो खिलंदी हली वई त मोटो कमु थियो मां बोली माण्हू मदरसो छॾे आयो आहियां मुरीद छॾे आयो आहियां दरगाह छॾे आयो आहियां हफ़्तो थी वियो आहे मूंखे न का ज़ियारत थी थिए न को न्याउ थो मिले न को कमु थो थिए। हज़रत कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ज़ियारत कराई आहे पाण फरमाइनि था उहा पलीत हुई दिलि चयो त जल्दी जान छॾे मुंहिंजे दर तां निकिरे ओ गुलाम सिद्दीक़ तूं क़ुर पढ़ी थो जल्दी करी त 12 महीना मूं वटि वेठो हुजे। दिल थी करे त तूं क़ुर वेठो पढ़ त कलंदर शहबाज़ वेठो ॿुधे। सुन्नियो खुदारा सुन्नी जो बुरा अक़ीदा बुरियूं रस्मूं छॾे जाहिलनि वारा रस्म रवाजनि जे पुठियां न लॻो उलमा सां राब्तो रखो आलमनि वटि वञो आलमनि खां पुछो साईं दरगाह ते कीअं वञिजे मज़ार ते कीअं वञिजे मुक़ाम में कीअं वञिजे उते कीअं दुआ घुरिजे कहिड़ो तरीक़े सां हाज़िरी भरिजे। इंशा अल्लाह अज़ीज़ तव्हांजो असांजो मसलक पाक आहे अहिड़ो पाक आहे जो कंहिं वहाबी अचे कंहिं दुश्मन खे ताक़त नाहे जो तुंहिंजे आङुर खणी सघे पर यार चवंदा न आहिनि त किनो कुतो नालक पुड़ाईंदो आहे। हमेशह असां पंहिंजे पाण खे पुड़ायो आहे जो बुरियूं रस्मूं असां पाण में पैदा करे दरगाहुनि ते बुरा कम करे असां मुंहिंजा प्यारा दोस्त बुरनि कमनि में मुब्तला थी विया हुजो असांजे मथां दुश्मन आङुर पियो खणे। दरगाहूं पाक हनि जाहिलनि जा अक़ीदा पलीत आहिनि। अव्हांखे उलमा किराम ॾे रुजू करणु खपे सालिहनि दरवेशनि शरीयत पाक में ॼाणो आहे इंशा अल्लाह ताला तव्हांजी रहबरी थींदी। सभई चओ असां मुज़ाहिद आहियूं ॾाढे चओ सभई तौहीद परस्त खुदा खां सवाइ ॿिए जी इबादत कोन कंदा आहियो। अड़े पीर त पीर हनि पर असां रसूलुल्लाह जी बि इबादत कोन कंदा आहियूं इबादत ख़ुदा जी कंदा आहियूं। हा या न ख़ुदा जे रसूल खां मथे को आहे ॻाल्हाईंदा हलो ॾाढा बि ॻाल्हायो बाबा ख़ुदा जे रसूल खां को मथे आहे असां उन्हीअ जी बि इबादत कोन कंदा आहियूं मुस्तफ़ा जी ग़ुलामी ॾींदा आहियूं इताअत कंदा आहियूं महबूब जो अदब कंदा आहियूं उनजी पैरवी कंदा आहियूं उनजे तरीक़े ते हलंदा आहियूं लेकिन इबादत अल्लाह जी कंदा आहियूं। असां इबादत त काबे जी बि कोन कंदा आहियूं असांजो सजदो काबे खे कोन हूंदो आहे काबो जहत आहे सजदो अल्लाह खे हूंदो आहे। शरीयत जे उलमा खां पुछी सघो जेको नियत करे त मां काबे खे सजदो कयां थो इहो बि मुशरिक आहे जेको न करे त मुंहिंजो सजदो काबतुल्लाह खे आहे उहो बि मुशरिक आहे। काबो तरफ़ आहे जहत आहे अल्लाह जो हुकुम आहे त एॾे मुंहुं करे सजदो कयो उन मुंहं ते असांजी जहत आहे लेकिन सजदो काबे खे बि आहे सजदो अल्लाह खे आहे। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे का नई ॻाल्हि कोन थो सेखारियां इहा ॻाल्हि तव्हांजी सिखियल आहे अवां इन अक़ीदे जा आहियो अल्लाह ताला खां दुआ आहे त ख़ुदा ताला तव्हां सां कहिड़ी अक़ीदे ते इस्तिक़ामत नसीब फरमाए। त अर्ज़ कयूं त हर नबी दावा कहिड़ी कई ला इलाहा ॿियो को बि इबादत जो लाइक़ हिकिड़ो इबादत हर नबी पर पंहिंजी शनाख़्त वरी करायो। आदम अलैहिस्सलाम चयो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह नूह अलैहिस्सलाम आयो उन चयो ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह तो ला इलाहा गॾु इब्राहिम अलैहिस्सलाम जो ला इलाहा इल्लल्लाह
इब्राहिम खलीलुल्लाह। अहिड़े तरीक़े सां हज़रत दाऊद अलैहिस्सलाम आयो, उन ते ला इलाहा इल्लल्लाह दाऊद खलीफतुल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो, उन ते ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। हज़रत ईसा अलैहिस्सलाम आयो, उन्हीं जो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। आमना जो लाल आयो, उन्हीं जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह की दावा हर नबी कई। जागो ताला ने हर नबी या दावा कई ला इलाहा इल्लल्लाह जी। पर मुझा दोस्तों जॾहिं कंहिं नबी चयो ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह का सवा ॿियो को बि इबादत जो लाइक़ न आहे। जॾहिं आदम अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि कई, आदम अलैहिस्सलाम खां औलाद पुछो बाबा आदम, ओ सोना आदम, तूं अल्लाह पाक जो ख़लीफ़ो आहे, तूं तो चवीं त ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवा ॿियो को बि इबादत जो लाइक़ न आहे। असांखे तो ते एतबार आहे, तूं ख़लीफ़तुल्लाह आहे, तूं मस्जूदुल मलाइकत आहे। ऐं प्यारा बाबा आदम बराबरि सची ॻाल्हि आहे, अल्लाह खे मञूं था हिकिड़ो आहे, पर इहा त ॻाल्हि ॿुधाए आदम तो ॾिठो आहे। आदम अलैहिस्सलाम हिकिड़ो सवाल कयो त आदम तो अल्लाह हाणे थका आदम अलैहिस्सलाम खे चयो त तुंहिंजी ॻाल्हि ते इतबार आहे, अल्लाह बराबरि हिकिड़ो आहे, पर ॾिठो अथई। आदम चयो त ला तुदरिकुहुल अब्सार, कईं बि अख खे ताक़त न आहे जो अल्लाह खे ॾिसी सघे। आहे पर मुंहिंजो ॾिठल न आहे, न को ॾिसी थो सघां। कौम अदब जे करे एतिरा जे करे चुप थी वई। हाणे बाबे कोन ॾिठो आहे, पर चवे थो त नबीअ जो सिलसिलो हलंदो, हाणे हलंदो भला ॿियो ईंदो वरी उन खां पुछंदासीं। नूह अलैहिस्सलाम आयो, उन में चयो ला इलाहा इल्लल्लाह। कौम चयो त मञूं था अल्लाह हिकिड़ो आहे, पर ॾिठो थी। नूह अलैहिस्सलाम चयो मां बि कोन ॾिठो आहे। शीस अलैहिस्सलाम चयो त मां बि अल्लाह कोन ॾिठो आहे। हज़रत इब्राहिम चयो मां बि कोन ॾिठो आहे, पर मुंहिंजा दा हिकिड़े नबी खां पोइ ॿिए नबी जो आसरो हो। हिकिड़े नबी खां पोइ ॿिए जो त हे न भला हो ॿुधाईंदो। हलंदे हलंदे सिलसिलो हलंदो आयो, जंहिं महिल आमना जे लाल जो वारो आयो, अल्लाह ताला इरशाद फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। आसरो नूह खां पोइ ॿिए जो आसरो, इब्राहिम खां पोइ ॿिए जो आसरो। सवा लख नबी आया, हिक ॿिए खां यके बात थी करे आसरे में रहंदी वई ख़ल्क़ त हे नबी न ॿियो, हे नबी न ॿियो। आख़िर एतिरे क़दुरु अल्लाह पाक जे मख़लूक खे या उमेद रही त को त नबी चवंदो त मां ॾिसी आयो आहियां। जंहिं महिल अल्लाह पाक चयो त आमना जो लाल मुहम्मद करीम बस आख़िरी अथव, ॿियो नबी कोन ईंदो। ॿियो नबी चओ चओ ॿियो नबी। ऐं जेकॾहिं को चवे त मां नबी आहियां, चओ हो दज्जाल आहे। ॾाढे चओ हो असां अल्हम्दुलिल्लाह ख़त्म नबूवत जा क़ाइल आहियूं। रुॻो क़ाइल न आहियूं, पर ख़त्म नबूवत जा हाफ़िज़ आहियूं। ख़त्म नबूवत जे मथां असांजो अक़ीदो आहे। हे वहाबी रुॻो टी 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 ख़त्म नबूवत जे नाले सां चंदे वठण जहिड़ा कंदा आहिनि। सभ खां पहिरियां ख़त्म नबूवत जे पुठीअ में छुरो विझंदा वॾे खां वॾो देवबंदी मौलवी कासिम नानोतवी जे दारुल उलूम देवबंद जो बुनियाद रखियो, जिथां देवबंदीअ शुरू थी। तूं देवबंदी न आहे, तूं सुन्नी आहे। तूं छा आई बाबा? तुंहिंजी तारीख़ पुराणी आहे। तूं उन ॾींहुं तुंहिंजी इब्तिदा थी जंहिं ॾींहुं पहिरें मोहम्मद अमीर ते सिद्दीक़ अकबर कलमो भरियो। सुन्नीअ जी पीढ़ी ॾी रखी वई। 1400 साल गुज़री विया आहिनि तुंहिंजे तरीक़े खे। देवबंद खे त 100 साल बि कोन थियो, अंग्रेज़नि पैदा कया। 1400 साल जो मुजाहिदा पोढ़ो, उन सां 100 साल जो ॿार मुक़ाबिलो कहिड़ो कंदो? तुंहिंजो छा ताक़त न आहे जो तूं सुन्नी सां मुक़ाबिलो करे सघे? ख़ुदा जो कसम आहे, सुन्नत जमात जा सुतल शेर जो थी पिया त गिदड़ भॼी वेंदा। ख़त्म नबूवत खे
पहिरीं बदनाम देवबंद कयो। मौलवी कासिम नानोतरी पंहिंजी किताब में लिखियो माज़अल्लाह नक़्ल कुफ़र न बाशल चई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में बि जेकॾहिं को नबी अचे त अची सघे थो ऐं जेकॾहिं अची वञे त नबी करीम जे ख़त्म नबूअत में फ़र्क़ु न ईंदो। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे? रसूलुल्लाह खां पोइ ॿियो नबी अची सघे थो? हथ मथे खणी ॿुधायो, हथ मथे खणी ॿुधायो। ॿियो नबी तो न ईंदो, न को ईंदो न को अची सघंदो। लेकिन देवबंद पंहिंजे किताब में लिखियो आहे त ॿियो नबी अची सघे थो ऐं जेकॾहिं अची बि खणी वञे त ख़ातमियत मुहम्मदी में फ़र्क़ु न ईंदो। हाणे हेॾे ॿुधे ॾियारो सवलो मसइलो करे सम्झाया मां, ॾुखो ॾाढो आहे पर सवलो थी अदा। जेकॾहिं को चवे साईं मोहम्मद सिद्दीक़ चवे त बाबा कंहिंजी अखि कढी छॾिजे, कंहिंजी बि अखि कढी छॾिजे त हुनजे नज़र में फ़र्क़ु न ईंदो। तव्हां छा था चओ? ईंदो? भला कंहिंजी बांह वढे छॾिजे त हुनजे ताक़त में फ़र्क़ु न ईंदो। ईंदो? भला कंहिंजी टंग वढे छॾिजे त हलण घुमण वारी ताक़त में फ़र्क़ु ईंदो? कंहिंजी ज़ुबान वढे छॾिजे त ॻाल्हाइण में फ़र्क़ु न ईंदो। ईंदो? ईंदो न साईं? माना अखि कढिजे त नज़र में फ़र्क़ु ईंदो, बांह वढिजे त ताक़त में फ़र्क़ु ईंदो, टंग वढिजे त हलण में फ़र्क़ु ईंदो, ज़ुबान वढिजे त ॻाल्हाइण में फ़र्क़ु ईंदो। जे ॿियो नबी आयो नऊज़ बिल्लाह त नबूअत खां पोइ ख़ातमियत में फ़र्क़ु ईंदो। तंहिंजे करे असां चऊं था त नबी करीम खां बाद ॿियो को नबी न को अची सघंदो, न को ख़ातमियत मुहम्मदी में फ़र्क़ु ईंदो। ही वरी चवनि था त न ॿियो भली नबी अचे बि खणी त भली अचे पर उहो नंढड़ो हूंदो, असांजो नबी वॾो नबी आहे। कादियानी बि ईअं ई चवंदो हो, मिर्ज़ा कादियानी बि ईअं ई चवंदो हो त मां रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां। छा चवंदो? मां रसूलुल्लाह जो नालो ई रखी पंहिंजो ग़ुलाम अहमद, मां अहमद जो ग़ुलाम आहियां। नबी करीम जी असली नबीअत आहे, नबूअत आहे ऐं मुंहिंजी नबी पाक जे नबूअत जे फैज़ मां नंढड़ी नबूअत आहे। सुन्ननि चयो त तूं नबूअत छा तूं काफ़र आहे, चओ तूं काफ़र आहे, हाणे जो तूं ऐं जेको इहो अक़ीदो रखे त ख़ातमियत मुहम्मदी में फ़र्क़ु न ईंदो उहो बि काफ़र आहे। त बहरहाल अर्ज़ ते कयो त जॾहिं अल्लाह ताला फरमायो आहे ख़ातमन नबिय्यीन, मुंहिंजो नबी आख़िरी आहे, त 1.25 लख नबियनि खां पोइ त आसिरो कंदा आया आहिनि। हिन न ॿुधायो, ही ॿुधाईंदो अलाह आहे पर हिन न ॾिठो आहे, हुन ॾिठो हूंदो, हुन न ॾिठो आहे त हुन ॾिठो हूंदो। आसिरो हो जंहिं महिल हुज़ूर आया ऐं अल्लाह ताला चयो त मुंहिंजो नबी अथव आख़िरी क़ौम जो। हाणे उन्हीअ सोणे खां पुछऊं त अलाह आहे? ज़रूरु चवंदो आहे ऐं चवे थो ला इलाहा इल्लल्लाह। पोइ वरी पुछऊं त भला तो ॾिठो आहे? ॾिसूं त इहो छा थो चवे? अल्लाह ताला आलमुल ग़ैब व शहादत आहे। रब चयो जेकॾहिं ॿियनि नबियनि वांगुरु मुंहिंजो महबूब बि चवे त मां बि कोन ॾिठो आहे त पोइ मूंखे केरु मञींदो? ॿियो त नबी अचण वारो कोन्हे को, मुंहिंजे ख़ुदाईअ में मुंहिंजे वजूद में शक थी पवंदो। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। ऐं मुंहिंजा महबूब नबी करीम मुंहिंजो इंट्रोडक्शन कराए, मुंहिंजो तारीफ़ कराए, मुंहिंजी माण्हुनि खे तूं ज़ात जी सिफ़त ॿुधाए त कुल हुवल्लाहु अहद, चओ अल्लाह हिकिड़ो आहे, लम यलिद व लम यूलद, उन रब करीम कंहिंखे जहिड़ो कोन्हे, रब कंहिंजो ॼावल कोन्हे को, व लम यकुल लहू कुफुवन अहद, अल्लाह पाक जी ज़ात बाबरका जहिड़ो को बि कोन्हे, न को हुनजो मिटु आहे। या रसूल अल्लाह, हाणे त क़ौम संभरी वेठी आहे त पुछऊंसि अलाह आहे भला ॾिठो थी? अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा महबूब इन सुवाल खां अॻे आओ त तोखे मेराज कराया, दीदार करे वञ। अॼु ॾिसी वञ, अॼु मुंहिंजो दीदार करे वञ, मूंखे ॾिसी वञ पंहिंजे अखियुनि सां। पोइ जॾहिं क़ौम तोखां पुछंदी त अलाह आहे कंहिंजा आहे?
ऐं तो खां पुछंदा ॾिठो थी चइजां हाउ रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयनि रास। मां आदम वांगुरु कोन चवंदुसि, ॼन वांगुरु कोन चवंदुसि, मां हाणे हाणे रब खे अखियुनि सां ॾिसियो थो अचां। तोड़े गद्दा नाम अकर बिल वरी गद्दा न बाबा, पर वरी बि घुराए दीदार इन जे लाइ छो कराए त बता इहो सुवाल मुंहिंजे हबीब खां थिए जेको 1.25 लख नबीअ खां थियो ऐं 1.25 लख नबीअ चई आहे त असां ॾिठो कोन्हे आहे ज़रूर, ऐं महबूब चवे त मां ॾिठो कोन्हे आहे ज़रूर, त ॻाल्हि गॾिजी पवे हा। अलाह ताला फरमाए थो ॻाल्हि नखे खणी आहे जेका 1.25 लख नबीअ ज़ियारत न कई सा हिकिड़े जवान कई। मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो नबी चवंदो हुयो रब अरनी अंज़ुर इलैक, चओ सुभान अल्लाह, मौला दीदार कराए। रब फरमाए लन करानी, मूसा ॾिसी कोन सघंदे, ऐं मूसा ॾिसी कोन सघंदे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ताक़त जी ख़बर अथव न? बुखारी खोलियो, किसो कहानी उमर बारी जो वाक़ियो कोन्हे, सोने रसूलुल्लाह जी पाक हदीस आहे। अल्लाह जो हबीब फरमाए थो त जॾहिं मलकुल मौत हज़रत मूसा वटि वियो त महिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि वञण सां शुरू थियो पंहिंजी कारवाई कई। कहिड़ी? साफ़ दर्शन। अल्लाह ताला जे अमल हाकम मुक़रर थियल मलकुल मौत कंहिंखां पुछंदो कोन्हे को। जीअं जो मूसा अलैहिस्सलाम अचियो त पंहिंजी कारवाई शुरू कई। अल्लाह पाक जे नबी मूसा खे जलाल अची वियो। अल्लाह पाक जो प्यारो नबी इज़राइल अलैहिस्सलाम जे ॾूख में ठका जो थप कढाई। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, जहिड़े कहिड़े किताब जी खणेगा इज़राइल जी ते गिरी। अल्लाह जे नबी जो जलाल। मलकुल मौत दारा सिकंदर सुल्तान खे मारिया। मुंहिंजा अदा सॼे जहान खे ख़तम जो करे मर्ज़ी जो आहे। अलाह हुनखे आर्डर ॾेई छॾियो आहे। मुंहिंजा दोस्त हमल फ़क़ीर वीचारे चयो आहे हर बेला अणबंग ख़्याल वॾे सां खानहा जन से कौत खुदाइया ताज़ी सीरत रंग मारे जन से मर्द मञाया वेरन पायो वंग सरती साज़ सरूदहा राग रिहाणियूं रंग तन जा हाणे हमल चवे कब्रुन मंझ करंग इहे लाल ललंग खाई खाक फिटा कया। चौदा जंहिंजे घर में नर पक्षी खे आर्डर न हो उहे सुल्तान हलिया विया। हलिया विया न बाबा, हज़ारे हलिया विया। छॾे बादशाही वणी कान महद उहो खे कहजी वॾाई। रब करीम जे ज़ात मां बरक़ात हमेशह बाक़ी आहे। मलकुल मौत जॾहिं ईंदो आहे त इंसान जो अॻे जिस्म मां साह छॾाए ॾींदो। पर अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम जे आॾो आयो, रुॻो साह कढणु शुरू कई। ठका जो थप कढाई त मलकुल मौत जी अखि निकिरी पई। कावड़ ते सहा मां मारण आयो आहे अलाह जे अमर सां, मुंहिंजी थप कढी ॾे हज़रत मूसा खे मरोटे हा। पर न, उन जो उन महिल उहा अखि तिरी ते सिधो रब जी दरबार में मौला मूंखे अहिड़े बाने खे मोकिलियो थी जेको मरण ई नथो पसंदि करे। कपड़ पंहिंजा खण मां बंदि कई। जागो था। अल्लाह ताला फरमाए इज़राइल खे ख़बर, मूंखे त ख़बर आहे, त रब खे ख़बर आहे न आहे। अल्लाह ताला खे ख़बर आहे, पर पुछे थो ख़बर हूंदे तूं छा कयो? हिते वञण सां कारवाई शुरू कयो। रब फरमाए तूं अखि न कढाईंदे तूं छा करे? तोखे ईअं न करिणो हो, वो जो मूसा जलाली नबी आहे। छा कयां? हा अल्लाह ताला फरमाए थो वञी हा पारी चवी अस्सलामु अलैकुम या कलीमुल्लाह। ओ कलीमुल्लाह तो अल्लाह जो रहमत सलाम हुजे। उन खां पोइ पुछिया कैफ़ हालुक या कलीम? कलीम दे ख़बर तबियत ठीकु आहे? पोइ 3 नंबर में चवी आहे साईं हाणे अलाह जो हुकुम खणी आयो आहियां, ज़िंदगी जा ॾिहाड़ा पूरा हल। अल्लाह पाक ने हलणु चाहियो त तव्हांखे वठणु आयो आहियां।
जे भला रहण चाहियो त तव्हांजी मर्ज़ी तोखे ईअं चवणो हो तो तकड़ कई आहे मुंहिंजे कलीम सां अख पाण कढाई दीन में तुंहिंजो कसूर आहे मुंहिंजे कलीम जो कसूर न आहे ख़ुदा जो कसम आहे ए रूई ज़मीन जा काफ़ जबल खां वॾा जबल कैटू जंहिंजी चोटीअ जा कंहिं सरकार न कई आहे इन्हनि जे मथां रुॻो हज़रत मलकुल मौत पंहिंजो हिकिड़ो पर हणे त वारीअ जे दाणे वांगुरु ज़रा करे छॾे सॼी रूई ज़मीन खे हिकिड़े पर सां ई उथलाए थो फलाए सघे थो पियो एॾी ख़ुदा ताला हुन मलकुल मौत खे ताक़त अता फरमाई आहे पर केतिरी बि हुनजी ताक़त हुजे पर ख़ुदा जे नबीअ जे आॾो हुनजी ताक़त आहे ई कान चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ही मुला चवंदा नबी असां जहिड़ो आहे जो लाला जो ख़बर तव्हां खां मलकुल मौत कॾहिं पुछो हिननि जे ॿेर वारे खे दसे मारी पुछईसि वॾे खां वॾो हमादुल्ला भले अकल में अहिड़ो सम्झ में थुल्हो माण्हू हुयो ई कोन हुनखे बि हिकिड़ी चपटी सां घुमाए रही अरे तूं नबी जहिड़ो कीअं ख़ुदा जो कसम आहे नबीअ जे आॾो मलकुल मौत ॾकंदो थो अचे पियो पुछे थो पियो जेकॾहिं अलाह जो नबी जनार में अची वञे थप्पड़ हणे त छिड़की वञेसि अलाह पाक जे नबीअ कहिड़ो तूं कहिड़ी ॻाल्हि में आहे ॿुधाए त सही मलकुल मौत खे रब चयो त हली आहे अख ठाहे आहे अलाह ताला बसि हुनजी वरी ॿीहर अख ठाहे छॾी अख सवली थी वियसि अलाह ताला फरमायो हाणे वञ साॻे कलीम वटि पहिरीं अस्सलाम कर इजाज़त घुर पोइ तबियत पुछेसि पोइ वरी हाणे चवीसि त ढके जे पुठीअ ते हथ घुमा ऐं प्यारा कलीम ढके जे ढगो चवंदा हो डांग चवंदा हो डांग जे पुठीअ ते हथ घुमाए जेतिरा वार मूसा कलीम तुंहिंजे हथ जे हेठां ईंदा ओतिरा साल हली ज़िंदा रहो हाणे अचे थो दरवाज़े ते बीही मलकुल मौत जे ख़ुदा जा कलीम इजाज़त हली अस्सलाम वालेकुम साईं ख़ुशि आहियो अब चइबो जीव तनी खे जन जीव सेखारियो जीव उन्हनि उस्तादनि खे जन जीव सेखारियो अलाह जे नबी खे चई सही सुणा अलाह पाक तव्हांखे घुराए थो जे हलो त तव्हांजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा जे भला रहणु चाहियो त रब्बुल आलमीन फरमायो आहे त डांग जे पुठीअ ते हथ घुमा जेतिरा वार तव्हांजे हथ जे हेठां ईंदा ओतिरा साल हली रहो मूसा अलैहिस्सलाम चयो भला ओतिरा साल रही पोइ हलणो आहे हलणो त हाणे हलां मुंहिंजा सुवाल थो पैदा थिए जेकॾहिं हाणे ई हलणो आहे मोहलत बि मिली आहे ॿारनि जेतिरी उमिरि बि मिली आहे पोइ जहिड़ो छो थियो हलणो ई हो त पोइ जहिड़ो छा थियो आहे और मुंहिंजा आलमन लिखियो आहे बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज़रत कलीमुल्लाह मलकुल मौत खे सबक़ थो ॾिए त तूं ज़रा तकड़ करे मूं वटि आयो आहे सहमती वई आहे तोखां ऐं तो मूंखां बिना पुछा जे साह कढणु शुरू कयो आहे सबक़ थो ॾियां अख थो कढाए थो यादि रखजां मूंखां बाद में मुहम्मद रसूलुल्लाह अचण वारो जेकॾहिं कलीमुल्लाह जे दरबार में थोरी सा वसा अख निकिरी सघई थी त हबीबुल्लाह जे दरबार में थोरी सा करण वारे जो हशर बचंदो ई कोन को अदब सिखजा मोहम्मद अरबी जो उहो अदब आहे जो रब्बुल आलमीन जी ज़ात मलाइकनि खे मुस्तफ़ा जा अदब सेखारींदो आहे कुरान पढ़ भला कुरान अरबहु अस्वातकुम फौक़ सौतिन नबी ओ मुझे महबूब जा सहाबी हो तव्हांजो वॾो शान आहे को अबू बकर को उमर को उस्मान को हैदर करार को हसन को हुसैन वॾे वॾे शान वारा हो पर मां रब चवण थो मुंहिंजे हबीब जी दरबार में वञो त आवाज़ आहिस्ते कजो ॾाढे न ॻाल्हाइजो أعمالكم وأنتم لا تشعرون अल्लाह फरमाए थो रुगो ॾाढे महबूब जे दरबार में ॻाल्हाए तव्हांजा अमल चट थींदा अदब ख़ुदा थो सेखारे अदा साईं मियां साहिब वार न जा तव्हांजे कंहिंजे बि कमु हुजे
तव्हांजे इलाइक़े जा बुज़ुर्ग भलारा भलनि जी औलाद अवां जो दर ते वेंदो त दर खड़काईंदो न या न गिनती वॼाईंदव बानी खे मोकिलींदव ग़ुलाम खे मोकिलींदव सॾु कराईंदो साईं मियां साईं ॿार जो कमु आहे वॾे खां वॾा ख़ुदा प्राइम मिनिस्टर साहिब आहे उन खे बि रिक्वेस्ट करणी पवंदी आहे साईं टेलीफोन ते तव्हां सां फलाणो माण्हू थो ॻाल्हाए आहे या न आहे असां ॻाल्हाईंदा परवेज़ मुशर्रफ तव्हांजे मुल्क जो सरबराह आहे उन खे बि जेकॾहिं रिक्वेस्ट करणी पवंदी त हुनखे चइबो टेलीफोन कबो हुनजे सेक्रेटरी सां ॻाल्हाइबो साईं सां टाइम ॾे सां ॻाल्हायो आहे या न आहे वाह आमना जा लाला महबूब खां माण्हू न को बनी जो खातो घुरंदा हुआ न को नबी करीम जी ज़ात को आगार वठंदा हुआ महबूब खां सुवाल कंदा हुआ दीन जो छाजो बाबा नमाज़ सेखार क़ुरान सेखार हदीस सेखार मुंहिंजा महबूब रोज़ो सेखार असांखे दीन जूं ॻाल्हियूं सेखार पर अल्लाह जो हबीब जे करे मस्जिद नबवी में वेठो आहे सेखारे थो ऐं पंहिंजी मर्ज़ी सां घर हलियो वञे कंहिं साहबी खे मसइले जी ज़रूरत आहे तर ते बि सभु करे उख़रुज इलैना या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा हबीब ज़रा ॿाहिरि अचो असांखे दीन सेखारियो इस्लाम जी ॻाल्हि सेखारियो रब खे ॻाल्हि पसंदि न आई अल्लाह ताला फरमाए इन्नल्लज़ीन युनादूनक मिन वराइल हुजरात अक्सरुहुम ला याक़िलून मुंहिंजा महबूब जबकि तोखे भली दीन जो कमु आहे भले तोखां नमाज़ सिखणु अचनि क़ुरान सिखणु अचनि पर पंहिंजे मर्ज़ीअ सां तोखे ॿाहिरि घुराइनि था त निकिरी आहे अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लज़ीन युनादूनक मिन वराइल हुजरात इहे ॿाहिरां हुजरे जे बि तोखे सॾ था कनि असांजे निकिरी आहे रब थो फरमाए अक्सरुहुम ला यअकिलून घणनि खे अकुल ई कोन्हे सम्झ ई कान्हे छा कनि मौला ॿुधाए अल्लाह ताला फरमाए थो वञो अल्लाहुम सबरू हत्ता तख़रुज इलैहिम लकान खैरन लहुम हुजण त इहे खपे हा तूं हुजरे में वञी हा वेठो आराम करी हा हिननि जो कमु हुजे हा दर ते बीठा इंतज़ारु कनि हा बीठा हुजनि हा तूं पंहिंजे मर्ज़ी सां निकिरी हा पोइ तोखे चवनि हा या रसूल अल्लाह जेतिरो टाइम पहुचे दर ते बि इंतज़ारु कनि हा इबादत में लिखी छॾियानि हा लकान खैरन लहुम तूं जे दरवाज़े ते बीही तुंहिंजो इंतज़ारु करण जे लाइ भलाई ही वाह आमना जा लाल चओ सुभान अल्लाह चओ अरे जंहिंजे दरबार जा आदाब ख़ुदा सेखारे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही अल्लाह ताला मनो तो फरमाए खबरदार खबरदार ऐं ईमान वारो जेकॾहिं तव्हांखे ईमान आहे त मुंहिंजे मुहम्मद करीम खां अॻियां हिकिड़ी विख बि न हलिजो जंहिंजा अदब अर्श ते ख़ुदा सेखारे चओ सुभान अल्लाह उहो असां जहिड़ो ॻाल्हाईंदा आहिनि उनखे जुआ पहुचूं तार ॾेर वारे मौलवी लिखियो किताब पंहिंजे में कि रसूलुल्लाह खे जूं पहुंदियूं हू जिस्म में कढंदा वरी अकुल आयुसि वरी हाशे में लिखई त नबी साईं खे कोन पहुंदियूं ॿियनि में मां पवंदियूं ॿियनि में मां बाबा ॿियनि मां बि पयूं यादि अचो बाबा ॿियनि मां बि पयूं न ख़ुदा जो कसम आहे अल्लामा अली तारी रहमतुल्लाह अलैह हज़रत अल्लामा अब्दुर रऊफ़ मनावी रहमतुल्लाह ताला अलैह इन खां अलावा ॿियनि आलिम लिखियो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो त मुहम्मद अरबी जे जिस्म में जूं ऐं मख त कान वेहंदी हुई पर जे हबीब पंहिंजो कपिड़ो लाहे परे रखंदा हुआ त उन कपिड़े जो बि मख खे हया हूंदो त रसूलुल्लाह जो कपिड़ो ते बि कान वेहंदी हुई हे बशरियत जो मसइलो हे जेका हिननि किया मुंहिंजा अदाइन किताब जी फोटोकॉपी करे रखी बड़ी ॿुधाए हे वरी छा चवंदा आहिनि अब्दुल रहीम इल्ज़ाम हणंदो आहे छाजे लाइ इल्ज़ाम हणंदासीं असांखे कहिड़ी ज़रूरत पए इल्ज़ाम हणण जी इल्ज़ाम न आहे
इन्हनि पंहिंजनि किताबनि में माज़ अल्लाह गुस्ताखी कई आहे रसूलुल्लाह जे शान में त नबी पाक जे जिस्म में जूं पहुचूं हूं ॿियनि मज़ा पहुचूं हूं मां चैलेंज थो कयां कहीं बि मुहदस या ॻाल्हि कान लिखी आहे मुहम्मद अरबीअ जो जिस्म जून खां पाक आहे चओ मुस्तफ़ा जो जिस्म मख खां बि पाक आहे जून खां बि पाक आहे ॿी ॻाल्हि ॿुधाए महबूब त महबूब आहे चओ सुभान अल्लाह मुंहिंजे पीर जहिड़ो कजो पीर न मुंहिंजे पीर जहिड़ो कजो पीर न तर खोड़ मगर दस्तगीर लया पीरा न पीर खे मञींदा हो पक मञिजो जन न मञियो आहे त खां पुछो ख़ुदा जो कसम आहे बहजतुल असरार वारे क़लाइदुल जवाहिर वारे ऐं जन आलिमनि गौसल आज़म जे सीरत जे किताबनि मुहक़क़ाना अंदाज़ में साबित ई था लिखियो आहे कि पीरान पीर जी बि करामत ई उन जे जिस्म ते बि मख न रहंदी गौसल आज़म जीलानी जे जिस्म में बि मौजाद आहे जूअ न पवंदी और एक रसूलुल्लाह जे बचड़नि जो बचड़ो आहे चओ सुभान अल्लाह हज़रत पीरान पीर खे मञो था सैयद आहे न हिकिड़ा निभागा चवनि था त सैयद न आहे जे मोहब्बत जी बेटा ऐसा चए थो मीरा शाह मदद कर मुहियदीन मिली आही अब्दुल लतीफ जो तू वसीलो ऐं वली तो हसनी तीर हली अजी कर का मार मुईद ते हसनी पीर कहिड़ो पीर रही मीरा शाह मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू बादशाह बगदादी वो हसनी पीर हाजी अजी करता मार मुरीद ते मीरा शाह मदद कर अची औखी वेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पासीअ दे पेर औलाद अली शेर कर का मार मुरीद ते कंहिंजी औलाद आहे तो अली शेर शेर ख़ुदा जी कंहिंजी औलाद आहे तव्हांजे इलाइक़े जी ॻाल्हि आहे तव्हांजे इलाइक़े जी गुब्बे ओसे पासे में ठिकर हिकिड़ो असांजे मुल्क जो वहाबी आयो ऐलान सां चयो लख रुपयो बासे ॾियो त लख इनाम ॾींदोसां जेको साबित करे त इमाम हसन इमाम हुसैन ऐं अली अहल बैत आहिनि ऐं दावा सां चई त अहल बैत नाहिनि ऐं तव्हां मुस्लमान चुप कयो वेठा आहियो ख़ुदा जो कसम आहे इन जो ॻोठ लाश पहुचे हा ज़िंदा न वञे हा जेको मुहम्मद जे बचड़नि जो दुश्मन आहे हू ज़मीन ते रहण जो हक़दार न आहे या न आहे तव्हांजे मुस्लमाननि जो हाल इहो आहे जो तव्हांजे मुल्क में कारे कारी ते माण्हू मारींदा हो पनीअ ते मारींदा हो पाणीअ जे वारे ते मारे छॾींदा हो पर मुंहिंजा दोस्त अहल बैत जे दुश्मन जे लाइ तव्हां वटि कुझु बि कोन्हे को अल्लाह पाक जल जलालहू मन वालू चलो तव्हां असांखे अहल बैतनि जी मुहबत नसीब फरमाए ॾाढे जवानी या तव्हांजे मुल्क जी तकी रही न उहो मक़सद जो ॻोठ आहे उन्हीं जे भर में मौजा हूंदा हुन मुला तक़रीर करे बकवास कई आहे त अली अहल बैत नाहे हसन अहल बैत नाहे हुसैन अहल बैत नाहे असां था चऊं अहल बैत आहिनि चओ सुनियो अहल बैत आहिनि जेको अहल बैत उन्हनि खे नथो मञे तो पाण हिलाल जो पुटु नाहे उनखे ॾिस में शक आहे उनखे मौजा सां नफ़र में शक आहे उहो हवाला जो नथो थी सघे पियो जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे बचड़नि खे सचो बचो नथो वञे पियो पीरान पीर अहल बैत आहे या न आहे न महबूब जो बचड़ो आहे न अहल बैत जा हक़दार कुझु पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कर मवालनि जे वर चढ़ी वियो आहे जाके छा फरमाया कुकड़ी कूं तोसां दाणे न चुभ न को क़ुर न का हदीस न को फिक़्ह न को तफ़सीर न को गोली जी दाढ़ी न को दिमाग़ न को छा दाढ़ी मुछा जट स्टेज ते बिना जहिड़ो प्रभु मल वेंदो आहे ऐं तूं उन्ही जे चवण ते लॻी पियो आहे
ऐं नबी जे बचण सां मोहबत करण वारा वरी नबी जे बचन जी गिला कर जो जाहिल गुमराह तोखे थो करे पियो गुमराह न थी अहल बैत जा हक़दार मां तोखे फतवा थो ॾियां जंहिंजे दिलि में अहल बैत जी मोहबत आहे इंशाअल्लाह हुनजे लाइ जन्नत वाजिब आहे उहो जन्नती आहे ऐं जेको अहल बैत सां बुग़्ज़ रखण वारो आहे उहो कॾहिं बि जन्नत में उमेद न रखे जन्नत जी बूड़ बि हुनखे कान मिलंदी गौसल आज़म जीलानी जा मुरीद पीरान पीर रहमतुल्लाह अलैह सचो सैयद आहे ऐं कंहिंजी औलाद आहे अली साईं जे पददार पुट सोणे हसन जी औलाद चओ सुभान अल्लाह इमाम हसन हुसैन ॿाहिरि आहिनि न काॾे ॻाल्हि वॾो कहिड़ो हसन नंढो केरु पर मुजादा वॾे पुट जी पद हज़रत हसन जी आहे उन पददार पुट इमाम हसन जी औलाद आहे पर वरी माउ जे तरफ़ खां नानाणे तरफ़ खां वरी सचो हुसैनी पीर जे तरफ़ खां हसनी माउ जे तरफ़ खां हुसैनी मुंहिंजा भाउ अज़ीज़ उन सचे सैयद जी गिला न कजां अल्लाह खां मां दुआ थो घुरां त ख़ुदा ताला जल तोखे हया नसीब फरमाए अर्ज़ कई तुम त महबूब जे दरबार जा आदाब केरु थो सेखारे ॾाढो जो अल्लाह ज़ोर सां चओ अल्लाह अल्लाह जंहिंजे ख़िदमत में हाज़िरी जा अदब रब पाक सेखारे ॾाढे न ॻाल्हायो अॻियां न हलो महबूब पाक खे सॾु न कयो दरबार में इंतज़ारु कयो महबूब पाण निकिरी अचे पोइ अर्ज़ु कयो ख़ुदा जो कसम जा अदब रब सेखारियो यकीनन असां जहिड़ो न आहे जो असां जहिड़ो त न आहे पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि न आहे 1.25 लख नबी हिकिड़े पासे मुस्तफ़ा जो शान अञा मथे दुरूद पढ़ंदा हुआसीं अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अर्ज़ कई त मूसा अलैहिस्सलाम जे ताक़त जी ख़बर आहे हाणे त पियो न जो इज़राइल जी अखि कढी विधई ऐं उहो छा पियो चवे रब पे अरनी गुलाबी दाल करा रब जो लल करानी कोट थी न मौला मिलता तो क्या फंजुर इलल जबल मिलता तो करी न चओ ठीकु आहे मां हीअं थो कयां पाण तोखे कोन थो ॾेखारियां पंहिंजी सिफ़ाती तजल्ली जो किरोड़नि ज़रनि मां हिकिड़ो ज़रड़ो उनजे जबल में पहुचलायो तूं जबल में निहार इन इस्तक़र्र मकानहु फसौफ तरानी जेकॾहिं मुंहिंजी तजल्ली कयो पहाड़ हेॾो ताक़त वारो बर्दाश्त करे वियो बीही वियो त तूं बि ॾिसी सघंदे पर जे इहो न बीही सघियो त मूं सां तूं बि ॾिसी कोन सघंदे फलम्मा तजल्ला रब्बुहु लिलजबल जअलहु दक्कन व खर्र मूसा साइक़ा अल्लाह पाक जो क़ुरान फरमाए थो जीअं जो रब्बुल आलमीन पंहिंजी नूरानी तजल्लीअ जो ज़रड़ो उन पहाड़ जे मथां फिटो कयो आहे जबल ज़र्रा ज़र्रा थियो अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी पट ते किरी पियो अल्लामा अली कारी शिफा शरीफ़ जे शरह में लिखियो आहे त 40 ॾींहं बेहोश पियो घणा ॾिहाड़ा ॾाढा जो घणा ॾिहाड़ा 40 ॾींहं 40 ॾींहनि खां पोइ जीअं मूसा अलैहिस्सलाम अखि पटी 40 ॾींहं खां अखि जो पटियईं अखि जो खोली त अखि खुलण सां उहा जेका तजल्ली ट्रांसफर थी जबल ते आई जबल खां मुंतक़िल थी अखि में आई उन बेहोश कयो 40 ॾींहनि खां पोइ अखि जो पटियईं उहा तजल्ली वरी अखि मां निकिती साम्हूं 200 उठ ते विया कतार ते वई उहा अखियुनि मां जीअं जो लाइट निकिती 200 उठ जे मथां पई त 200 उठ सड़ी कान हाणे हेॾे बुॾे ॾियारियो तजल्ली किथां आई जो ख़ुदा ताला वटां कंहिंजे मथां किरी तो जबल जे मथां जबल खे साड़े छॾी ईअं न सही वरी अखि में महफ़ूज़ रहिजी वई अखि मां निकिती त वरी उठ साड़े छॾियईं सवाल तो पैदा त मूसा छो न सड़ियो अखि छो न सड़ी जंहिं जबल बि साड़ियो 3 शइ उठ बि साड़िया जंहिंजे अखि में 40 ॾींहं रही उन खे छो न साड़ियईं बेहोश कई पर साड़ियईं न हिन मां मालूम थियो त 200 उठनि खां पहाड़नि खां नबीअ जी ताक़त मथे आहे चओ
तो नबी जी ताकत है। नबी जे ताकत जो मुकाबलो न पहाड़ करे सके न का जानवर जानदार थे करे सके कंहिं जानदार खे ताकत न है जो नबी जो मुकाबलो करे। अल्लामा अली कारी लिखे थो त एतिरो ज़रूर थियो जो मूसा अलैहिस्सलाम खे हिकिड़ो फ़ाइदो थी पियो। ॾिसी तरफ़ न सघियो पर हिकिड़ो फ़ाइदो थियो। कहिड़ो फ़ाइदो थियो त कान यंज़ुर मूसा फी लैलत ज़ुलमा। उन खां पोइ मूसा अलैहिस्सलाम अंधेरी राति में 30 मैलनि जे मुफ़ासिले ते जबल जे चोटीअ जे मथां माकोड़ीअ खे घुमंदो ॾिसंदो हो। माकोड़ी चवंदा हो किरली चवंदा हो छा चवंदा हो किरले छा चवंदा हो वॾी आहे रिढ जेॾी भला कुकड़ जेॾी अञा नंढी आहे अलाए मुंहिंजे उत्तर जे पासे मथां वॾियो हुजनि। एतिरी ज़रूरी आहे जो अॼुकल्ह कंप्यूटर जो दौर आहे न साईं। मां सोचां कंहिं वॾी खुर्दबीनीअ सां तव्हां ॻोल्हे ॾिसोसि हुनजे न आंडनि जी ख़बर न गुझीअ जी ख़बर न मुंहिंजा अखि जी ख़बर न को साह खणण जी ख़बर। एतिरी माफ़ ज़रूरी आहे पर मुंहिंजा भाउ अलाह पाक जे नबीअ जे अख में एतिरो त पावर अची आहे जो 30 मैल घणा मैल बाबा ॾाढे जो घणा मैल जबल जे चोटीअ ते घुमे परे ऐं राति में वरी लैलत ज़ुल्मा ऊंदा ई राति उन ऊंदा ई राति में माकोड़ी घुमे केवल घुमे त अलाह जो नबी मूसा उन जबल जे तजली मां पोइ ॾिसंदो हो। माना वरी बि ख़ुदा जे तजली मां कुझु न कुझु फ़ाइदो मिलियो। अबा जेको ऊंदा ई में 30 मैल ॾिसे सो ॾींहं जो 60 मैल त ॾिसंदो यार ॻाल्हायो अबा हितां खां रस्ते ताईं ॾिसे या न ॾिसी सघंदो न साईं। जेको ऊंदाही में 30 मैल ॾिसे तो ॾींहं जो वधीक ॾिसी सघंदो पर इन सिफ़ाती तजली ॾिठी ही रब न ॾिठो हई। हाणे मां तोखां पुछां थो जॾहिं आमना जो लाल मथे वियो ऐं चई रहे तो रबी अज़्ज़ व जल्ल बिअैनि रास हिननि अखियुनि सां रब ॾिसी आयो आहियां। ईअं ॾिठई जो मौलाना साहब तव्हां ॼाणो आहे त पढ़ी मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा न का अखि छिभई न का अखि पूॼई माना चिताए रब खे ॾिठई ऐं घणा ॾींहं ॾिठई 18 वरिया रातिनि जा घणा वरिया 18 वरिया रातिनि जा ॾिठई। ओ शादात कोट जा मुस्लमान जेकॾहिं मूसा तजली ॾिसे ऐं बेहोश थिए पर वरी बि रोशनी वधी वञे अखि जी जो किरलीअ खे ॾिसे ऐं जेको रूबरू रब ॾिसी अचे ख़ुदा जो कसम आहे उन जे निगाह जो केतिरो अंदाज़ हूंदो। मूसा होश रस्ते अज यक परत ए सिफात तू ऐन ज़ात में निगरी व दर तबस्सुम या रसूल अल्लाह को ता कुर्बान वजा मूसा सिफाती तजली ॾिसी बेहोश थी किरी पियो आहे ऐं तू ऐन ज़ात खे ॾिसी बि पियो मुर्गी बि पियो दर तबस्सुम मुर्गी पंहिंजे रब खे ॾिसी अल्लाह जो हबीब मुर्गी रहियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। पोइ मुंहिंजो हबीब मूंखे वेझो जो एतिरो वेझो थियो जो 2 कमानुनि जे विच ते जेको मुफ़ासिलो आहे अञा इन खां बि वधीक मुंहिंजो हबीब वेझो थियो। फऔहा इला अब्दिही मा औहा रब जो जेको मूंखे जो कुझु कहिड़ो हो सो मूं पंहिंजे हबीब खे ॾेई छॾियो। छा ॾिनई उहा छा वरितई उहा हबीब खे ख़बर पर जॾहिं वापसि थियो त रब्बुल आलमीन फरमायो त पंहिंजे उम्मत लाइ मौलवी साहब जे लाइ फ़क़ीरनि लाइ आलिमनि लाइ दरवेशनि जे लाइ गुनहगारनि जे लाइ निमाज़ जो तोहफ़ो खणी वञ तुंहिंजे उम्मत जे लाइ 50,000 निमाज़ूं रखी छॾियूं। साईं फरमायो अबा जेका शइ तोहफ़े में मिलंदी आहे तव्हांखे भली शादी हुजे उस्ते मोहम्मद जा दावत कलामी जा दोस्त आया हज़ारों मूंसां मिलिया हिकिड़ो कागज़ तोहफ़े में ॾिनो। कागज़ आहे क़ीमत कागज़ जी कान्हे पर कागज़ जे मथां गुंबद ख़ज़रा छापियल आहे। सुभाणे ॾिनो कागज़ मूं वठी रखंदो तोहफ़ो अखियुनि ते रखबो आहे न महबूब बि 50 नमाज़ूं खणी
अखिन ते रखो वापस आया चहे आसमान ते मूसा अलैहिस्सलाम बैठो मूसा अलैहिस्सलाम तो सही आया खैर सा आया छा भला मिलियो गंज मिलिया उम्मत अला छा मिलियो 50 नमाज़ूं साईं भला हो तो बनी इसराइल फर्ज इला रब्बिका वसलहु तखफीफ मां अल्लाह पाक जो नबी तो के अर्ज़ कया तो मां बनी इसराइल के आज़मायो मुझे उम्मत ते मूरबो नमाज़ूं हुयूं ई उही कोन पढ़ी सघंदा तू मोटी रब खे चओ त कुझु मिड़ई हलकड़ाई करे आम तरह सां माण्हू चवंदा बाबा पीर फ़क़ीर वली मुश्किल कुशाई कोन कंदा आहिनि मुश्किल कुशाई कोन कंदा आहिनि मुश्किल कुशा अलाह हुआ मां तो चवां हक़ीक़ी मुश्किल कुशा वाक़ई अलाह हुआ पर मां तो चवां त मूसा अलैहिस्सलाम जो भी असां सां इन मामले में असां ते एहसान आहे हबीब मूसा अलैहिस्सलाम जे मशवरे सां वापसि वियो रब 5 नमाज़ूं माफ़ कई वरी आया मूसा अलैहिस्सलाम चयोसीं अञा कोन पढ़ंदई वरी वियो ॿियूं 5 माफ़ कराए आयो वरी मूसा अलैहिस्सलाम चयो अञा वञ कोन पढ़ंदई वरी टियों दफ़ो वरी 5 माफ़ कराए आया त नबी करीम जी ज़ात 9 दफ़ा विया 45 माफ़ कराए आया बाक़ी बचियूं 5 बाक़ी घणी बचियूं आहे मूसा अलैहिस्सलाम जो जॾहिं अञा बि कोन पढ़ंदो मूसा अलैहिस्सलाम सचो आहे न कि नबीअ खे गैब जी ख़बर कान्हे हाणे नबीअ खे मूसा अलैहिस्सलाम खे ख़बर आहे त नमाज़ कोन पढ़ंदा असांजे हाल खां वाक़िफ़ आहे केरु थो चवे नबी खे ख़बर न आहे ख़ुदा जे नबीअ खे ख़ुदा गैब जो इल्मु ॾिनो आहे चओ ख़ुदा जे नबीअ खे गैब जो इल्मु हाणे मूंखे ॿुधाए दादा रात ऐं ॾींहं में कलाक घणा ॾाढे चओ रात ॾींहं में कलाक 24 ईअं ॿुधाई 24 खे वरी डबल कर त घणा था 48 माना अध कलाक में निमाज़ पढ़ूं त 48 निमाज़ूं 2 अञा बची पवनि 25 मिंटे में हिकिड़ी निमाज़ माना हिकिड़ी निमाज़ पढ़ी मस्जिद मां निकिरो ॿाहिरि अलाहु अकबर वरी वरी उहा ॿी निमाज़ पढ़ी निकिरो वरी 3 छाजो दुकान छाजो कारोबार छाजी बनी छाजी नौकरी मुला त 24 कलाक हुजे मस्जिद जे हवाले उहो जहान थी हले हा इहा असांजे मथां वॾी मुश्किल हुई तकलीफ़ हुई इहा अल्लाह तारी पर वसीले हज़रत मूसा जे सां छाजे वसीले सां बाबा हज़रत मूसा मशवरो ॾिनो ऐं ताराइण वारो मुहम्मद अरबिया सल्लल्लाहु हाणे हिकिड़ो मसइलो हिते तव्हांखे ॿुधायो पोइ आख़िर ख़बर मां हक़ीक़त में इरादो कयो त तव्हांजे आॾो कलाक हिकिड़ो ॻाल्हाईंदुसि इन जे करे त मां अॼु बि कोन पिया सवाल हा इहा त ॻाल्हि तव्हांजी सची आहे हा उन ते बि कोन आयुसि अॼु बि कोन पिया सबक़ु इहो त मां अॻे जलसे ते नाचाक थी पर नाचाक माण्हू तव्हां सां गॾु कावड़िया हूंदो त लाउड बि टंगियोसीं खलक बि घुराईसीं भत बि चाढ़ियोसीं दावतूं ॾियोसीं मुफ़्ती न आयो पर तव्हां मुफ़्ती खां पुछो सही त जहिड़ो आहे चाक आहे मां वरी तव्हां ते कावड़ियो वेठो आहे त पुछो बि हाणे बि कुदरत ख़ुदा जी ॿ 3 ॼाण असां अचानक तबियत ख़राब थी पई 4-5 जलसा कोन करे सघियोसीं काल दिलि में सोचियुमि त भला साईं पटे पटे वञा थो चादाद कोट वारनि जो अॻे ई हुते कर्ज़ आहे मां न पहुतो आहियां हिकिड़ो साल आयो हुउसि तव्हांजे सिद्दीक़ी चौक में अधु कलाक तक़दीर खे वठी थो मींहुं लहंदो मां छा कयां क़िस्मत आहे तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह हाणे अॼु बि मां हक़ीक़त ॾाढो थकल हुउसि ॻाल्हाइण जहिड़ो बि कोन हुउसि पर हाणे जो घड़ी विसाठो त मां पौणा 2 कलाक कीअं ॻाल्हाईंदुसि अधु कलाक ॻाल्हाइण वारो हाणे तव्हांजे आॾो बसि हिकिड़ी ॻाल्हि पूरी करे पोइ दुआ करे था घुरो अलाह से तव्हांजी बि हाज़िरी क़बूल करे वरी दुआ कंदो त इंशाअल्लाह तबारक व तआला हाज़िरियूं तव्हांजूं भरजो दुरूद मुंहिंजे हबीब जे बुलंद आवाज़ सां पढ़ंदा اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه बाबा हिते आयो महबूब जी ज़ात जमन आख़िरी चक्कर में मोटिया तवर मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह वरी बि वापसि वञो 45 माफ़ थियूं बाक़ी आहिनि 5 पर अञा बि वापसि वञो साईं फरमायो
वही मिनल्लाह ताला। ऐ तेरा मूसा मूंखे हाणे हया थो अचे। मोलवी में गई तकरीर त 5 खणी मोटिया वापसि न विया। मवाली वेठो जाके वॼा छोड़े हिकिड़ी जा घुमरी ॾे विया त मुल्क ई मैदान थी वञे हा। अहिड़ा असांखे निमाज़ खां गप्त वेठा आहियूं जो था इहे 5 बि न पढ़ूं जेकर। पर अल्लाह जे आख़िरी टाइम ते इरशाद फरमाए मुंहिंजा हबीब ला तब्दील लिकलिमातिल्लाह। अल्लाह पाक जे कलमात में तब्दीली कान्हे का। मां तुंहिंजे उम्मत जे भाग में 50 नमाज़ूं लिखियूं आहिनि पर सोना तुंहिंजे पंधनि जे करे मां 45 माफ़ कयूं तमाम। हाणे माफ़ 45 अथनि पढ़ंदा 5 पर सवाब 50 जो ॾींदो। सवाब घणो? हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॻाल्हि ॿुधो। अल्लाह से आलिमुल ग़ैब आहे या न? अल्लाह खे ख़बर हुई न त अॻो को वञी बचंदियूं। चओ अॻो को बचंदियूं वञी पोइ दिलबर खे पंध न कराए हा। पहिरें ई भेरे करे मुड़ंदे तूं बि कोन पियो ईंदे 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 9 चकर काटींदे मूंखे बि ख़बर आहे त बचंदियूं वञी 5 पंहिंजे इल्म मुताबिक़। हाणे 5 पढ़ 45 मां ईअं भला रब छो कयो? छो तो पंध कराए? हिकिड़े ई धक में माफ़ करे छॾे हा। 9 दफ़ा छो घुराई? सम्झो था न? इन जो जवाब ही आहे अल्लाह पाक खे ख़बर आहे त मुल्ला पैदा थींदा मुंहिंजे महबूब ते एतिराज़ कंदा ऐं चवंदा त रब घुरायो हुयुसि तॾहिं वियो हो। जे रब न घुराएसि हा त कोन वञे हा। रब तो चए इन्हनि जो जवाब आहे मुंहिंजा महबूब हिकिड़ो दफ़ो मां घुरायो मां बेराज करे मोटी वञे। हाणे पंहिंजे मर्ज़ी सां 9 दफ़ा अचो वञ तोखे झलण वारो आहे ई कोन को। हिकिड़ो दफ़ो ख़ुदा जे चवण सां वियो हिकिड़ो दफ़ो ऐं 9 दफ़ा पंहिंजे मर्ज़ी सां वियो। माना दुनिया खे ॾेखारणो आहे त मुहम्मद इख़्तियार वारो आहे। वञे त मर्ज़ी वारो आहे, मोटे त मर्ज़ी वारो आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अञा हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई। पाण मुस्लमान उम्मती रसूलुल्लाह जा चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मूसा अलैहिस्सलाम जो सामने छा वञे? असांजे हाल ते मूसा खे रहम छो आयो? साईं तो वारा कोन पढ़ंदा भली न पढ़ूं? मूसा अलैहिस्सलाम जा असां उम्मती थोरो आहियूं? हज़रत मूसा छो पियो चवे मोटी वञ कुझु उम्मत लाइ हलकड़ाई करा? असुल ॻाल्हि आई त मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु करे चुको हो रब्बे अरनी अंज़ुर इलैका। मौला दीदार कराए त तोखे ॾिसां। रब चयो लन तरानी कोन ॾिसी सघंदे। मूसा जी तमन्ना पूरी कान थी बेहोशी किरी पियो। पर सिक मूसा अलैहिस्सलाम खे बीठी जमल मुस्तफा जी ज़ात रब जो दीदार करे मोटी आया त पंहिंजे मुहम्मदी चेहरे में ख़ुदा जो दीदार खयूं पिया आया। मूसा अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जो दीदार करे उहा सिक ते लाथी पोइ बहानो बनाए त बार बार उम्मत जे करे वेंदो जो उम्मत रसूलुल्लाह खे प्यारी आहे। बहानो उम्मत जो हूंदो कम मूसा जो पियो ठहंदो। वरी वञो माना वरी ख़ुदा जे अनवार इलाही जूं तजलियूं खणी आहे त तोखे ॾिसी मां ख़ुदा जी सिक पियो लाहियां। मन रानी फ़क़त रान हक़। आमना जे लाल फरमायो जंहिं मूंखे ॾिठो त मुंहिंजे रब खे ॾिठो। अल्लाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। महबूब करीम जी ग़ुलामी नसीब फरमाए। असांजे अंजुमन ग़ुलामान रसूल जे नौजवान खे ख़ुदा ताला दीन ऐं दुनिया में बरकतूं ऐं तरक़ियूं नसीब फरमाए। शाबस आहे वीचारनि खे हिननि अॻे जलसे में जेको धकु खाधो हो न जेकर वरी मूंखे न घुराइनि हा पर हिननि जे ईमान खे जज़्बे जोश में शाबस आहे। हिननि महसूसु कयो त मजबूरी जे करे न आयो आहे
वरी भी मोहब्बत करे मौजादा हिननि ॿीहर घुरायो। मां हिननि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, अवां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, हिन उलमा कराम जो, मशाइख़ निज़ाम जो, बुज़ुर्गनि जो, जॾहिं हेतिरो टाइम वेही मूं मिस्कीन जूं ॿ टे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। अलाह ताला खां दुआ है रब करीम शल तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अवां खे साईं मौलाना बदरुद्दीन साहिब ॿुधायो, वरी बि मां अर्ज़ु कयां, हीअ किताब उन्हनि जे रब्त में लिखियल आहे जेके चवंदा आहिनि त उर्स ऐं महबूब जो मीलाद जाइज़ कोन्हे। क़ुरान में हदीस में कोन्हे। अबू बकर उमर उस्मान अली कोन मल्हायो, तव्हां छो था मीलाद मल्हायो? उनजो जवाब ॾिठो अथमि, मूं लिखियो आहे क़ुरान हदीस मां साबित कयो अथमि। इनशा अल्लाह ताला तव्हां पढ़ंदव तव्हांखे क़ुरान हदीस मां मालूम थींदो त मुस्तफ़ा जो उर्स ऐं मीलाद शुरू खां शुरू आहे। जहान जे इब्तिदा खां वठी नबी पाक अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हाइबो पियो अचे। हीअ ज़रूरी आहे तव्हांजे अक़ीदे जे लाइ। ऐं हीअ किताब आहे, हिन जो नालो आहे तुहफ़तुल मुमिनीन। हिन में तक़रीबन निमाज़ जा सभु मसइला आहिनि। असांजा मुस्लमान निमाज़ कोन पढ़ंदा आहिनि, चवंदा आहिनि असांखे निमाज़ ॾांहुं नथी अचे। पोइ जेके ॾांहुं ईंदी त पढ़ंदव। हिन में निमाज़ जा सभु मसइला, आज़ान जा मसइला, आज़ान जी दुआ, निमाज़ जा फ़र्ज़, शर्त, निमाज़ जा वाजिब, सहव, सुन्नतूं, निमाज़ जा भॼन, वितर, तमाम मसइला, रकातुनि जो तादाद, सुन्नत मुअक्कदा, गैर मुअक्कदा, ईद जो मसइलो, क़ज़ा और उमरी जो मसइलो, दुआ, इशराक, तहज्जुद, तहियतुल वुज़ू, तस्बीह वग़ैरह वग़ैरह टोटल निमाज़ जा मसइला सिंधी ज़ुबान में मूं लिखिया आहिनि। इहे पढ़ो त तव्हांखे निमाज़ जी ख़बर पवे। ऐं हीअ किताब जीअं तव्हांखे साईं ॿुधायो, लाड़काणे जे मौलवीअ नऊज़ बिल्लाह किताब लिखियो, जंहिंमें चई त नबी पाक अलैहिस्सलाम असांखे हिन दुनिया में बि कमु कोन ईंदो, न को आख़िरत में कमु ईंदो। नबी जो कमु तबलीग करण थो करे हलियो वियो। हीउ उनजो जवाबु आहे सैफ़ यज़दानी फी जौफ़िल्लाह ख़फ़क़ानी। हिन में तमामु अक़ीदा अहले सुन्नत जमात जा आहिनि। हीउ तव्हां किताब पढ़ो, पंहिंजे अक़ीदनि खां वाक़िफ़ थियो। इंशा अल्लाह अज़ीज़ तव्हां किताब पढ़ंदव, तव्हांजा अक़ीदा दुरुस्त थी पवंदा। मुख़ालिफ़ तव्हांजे आॾो इंशा अल्लाह ताला ॻाल्हाए कोन सघंदो। इन खां अलावा हिकु कैसेट आहे वीडियो जी, मुंहिंजी तक़रीर बि आहे, साईं मौलाना दाहिरी साहिब जी बि आहे, जंहिंखे खपनि त मौलाना हाणे सभई दुआ करो अल्लाह ताला जे हुज़ूर में हथड़ा खणी त ख़ुदा ताला तव्हां खां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतना मा वअदतना ला रुसलिना वला तुख़ज़िना यौमल क़ियामति इन्नका ला तुख़लिफ़ुल मियाद। या इलाहुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब जे सदक़े असांजी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह बीमारनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा। या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। मौला पाक जन खे औलाद लाइ तनखे नेक ऐं सालिह औलाद अता फरमा। या रब्बल आलमीन आधी रात जो टाइम असांजा हसरा ख़ाली पंहिंजे महबूब जे सदक़े असांजा पंहिंजे रहमत सां भरे वापसि वरा। मौला कहिड़ी सवाली तुंहिंजे हुज़ूर में हाज़िर थिया, तुंहिंजे दरबार में तोखे वॾाए सुवाल कनि था। मौला मुस्तफ़ा जे सदक़े सभिनी जा सुवाल पूरा फरमा। या रब्बल आलमीन असांजे अंजुमन गुलामान रसूल जे नौजवाननि खे दीन में, ईमान में, माल में बरकतूं नसीब फरमा। जन शख़्सन हिन अॼोके जलसे जे मल्हाइण में दामेदर में क़दमे सुखने तआवुन कयो आहे। मौला तंहिंजे माल ऐं ईमान में बरकतूं नसीब फरमा। या रब्बल आलमीन असांखे बस मज़ाक़नि जे सोबत खां बचाए। या अल्लाह नेकनि जी सोबत नसीब फरमा। बेनमाज़नि खे मौला पको नमाज़ी बणा। बेईमाननि खे या अल्लाह ईमान जी दौलत सां माला बहाल फरमा। या अल्लाह जेके भी मुसलमान दिल में सवाल रखी बीठा मौला सभिनी जा सवाल पूरा फरमा। या अल्लाह गुंबद खज़रा जो दीदार करा। बार बार मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा। या अल्लाह काबतुल्लाह शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा। खुदा मौला हिन ॻोठ में शहर में जेके मरीज़ आहिनि तंहिंजा मर्ज़ दूर फरमा। या अल्लाह जेके कर्ज़ी आहिनि तंहिंजा कर्ज़ दफ़ो फरमा। या अल्लाह तुंहिंजा बचड़ा बीमार आहिनि तंहिंजे बचनि खे सिहत अता फरमा। या अल्लाह जेके परेशान आहिनि तंहिंजूं परेशानियूं दूर फरमा। या रब्बल आलमीन पंहिंजे हबीब जे सदक़े इन सारी जमात जा बेड़ा पार फरमा। हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जवाब दी दो किताब नहीं कैसे तो जो बाहर चाला जैसे कपड़ से किताब कैसे घुमाया बीता हो तो जवाब नहीं अदा हिकिड़े मुल्ले चयो आहे त नबी पाक जो इस्म शरीफ़ जेकॾहिं चुमिजे आंगूठा इहो सही न आहे। छो नाले वठण ताईं चुमी अची थी वञे मुहम्मद, ठीकु आहे न, त पोइ छो चुमी ॾिजे। अल्हम्दुलिल्लाह दुश्मन बि मञे थो त महबूब जे नाले वठण सां चुमी अची थी वञे। इन्ही जंडरे खां पुछो त हेकर चुमी आई त ॿीहर कहिड़ो ॾोह थो पियो। हवा सम्झो था न, हेकर चुमी अचण सां ॿीहर गुनाह आहे। हे त अहिड़ो इस्म पाक आहे जो सॼी ज़िंदगी पियो चुमी चुम। अब्दुल गफ्फार साहब फरमाया जिथां जो वेठी नाम मोहम्मद चुम अखियां ते लहंदी। चओ सुभान अल्लाह। हबीब जो नालो चुम रुको ॿी ॻाल्हि आहे चुम ॾियो असां सां खड़े हुजो थो। हिकिड़े तकरीर कई आहे त अब्दुर्रहीम वारा क़ुर कोन पढ़ंदा आहिनि। अलाह तव्हां ॿुधायो त मां तकरीर में क़ुर पढ़ियो आहियां न? हाणे पढ़ियो या न पढ़ियो? पोइ चओ लानतुल्लाह अलल काज़िबीन, कूड़े दलाल जी लानत, त पढ़ो घटि। जेको असां कंहिं वलीअ जे मज़ार ते वञूं था पोइ जुमी नथा ॾियनि असांजी दिलि खे मज़ो नथो अचे। बाबा हाणे अॻियां साईं वेठो आहे, हाणे साईं जो दीदार रखा त चओ न साईं खे चारई तरफ़ थी रखा चुमियो थिए त होॾो साईं खे तकलीफ़ थींदी आहे कोन थींदी? ॻाल्हायो बाबा थींदी न। अदब इहो आहे त परे खां वेही साईं जो दीदार बि असां वञूं। ईअं आहे या न आहे? त अलाह जा वलीअ बि जहिड़ा जो अलाह जा वलीअ बि तव्हांजे परे खां दीदार में हेॾो होॾो चुम चुमाओ तव्हां कम खां बेज़ार था वञो। शरीयत मुहम्मदी में जंहिं शइ जी मनव आहे उहा मनव। तव्हांखे जे मज़ो नथो अचे त पोइ हाणे ख़बर न आहे तव्हांखे मज़ो छा में ईंदो। शरीयत मुहम्मदी में मज़ो अचणु खपे न जेको रसूलुल्लाह तरीक़ो सेखारियो मज़ो अचणु खपे। जेको त इहे त बाबा हाणे तव्हांखे ॿुधाई जेको अलाह ताला वरी चवे थो त मां तव्हांजी मदद कंदो आहियां पोइ तव्हां या अली मदद छो चवंदा आहियो? मां थो चवां जॾहिं अलाह ताला चवे थो त मां तव्हांजो रज़ाक़ आहियां पोइ तॾहिं जो ॻाईंदा हो। अलाह रज़ाक़ आहे या न आहे? मां चुप करे वेही रहो। जॾहिं अलाह ताला चवे थो पर अल्लाह ताला फरमाए थो त रिस्क त ॾींदो आहे पर हीलो बहानो बि वठो। असांजी मदद अल्लाह ताला कंदो आहे पर अल्लाह ताला कंहिं ज़रिए सां मदद कंदो आहे। असां तंहिंजे करे या अली मदद बि चवंदा आहियूं या दस्तगीर मदद बि चवंदा आहियूं या रसूलुल्लाह मदद बि चवंदा आहियूं।
अदा हिकु लॻे सघंदे मौलवी साहब खून कयो आहे उनजो भाउ वरी मुसले ते कब्ज़ो करे वेठो आहे हाणे देवबंद खां नौकरी में डिॼनि था ॿिया असांजा मौलवी असांखे उनजी मदद जे लाइ महिरबानी करे को तावन कयो हाणे तावन हितो वारा कंदा असांखे कहिड़ो तावन कंदा मुल्क खे चवां थो था मदद कजो न करे छॾी छा भला चवां मियां साहब ॿुधे थो मदद कंदा Yeah.
अदो गरमा सुभान अल्लाह काश ने नंबर जब हम नबी से चेक